थी वेह त आऊं वारी ढकियां तोखे न ॾिसे ॾे आऊं न पसां की ॿियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदफ़ बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु। उमेद आहे त ठीकु हूंदा, आबाद हूंदा ऐं थधिड़ियूं हवाऊं तव्हां इंजॉय करे रहिया हूंदा। इन करे मां बि ही थधिड़ियूं हवाऊं इंजॉय करे रही हुयमि, छो जो बरसाति खां पोइ मौसम इलाही बहितरीनु थी वियो आहे। नाज़रीन, जीअं त हमेशह वांगुरु अॼु बि असांजे मेहरान टीवी जे मंच ते इलाही स्पेशल महिमान असां सां गॾु आहिनि। पर इन खां पहिरीं मां तव्हांखे जंहिं प्रोडक्ट असांजे प्रोग्राम सुबुह मेराण सां ताउन कयो आहे उनजो नालो खणंदी हलां। स्किन वाइट पारां नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे, जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश, जेको चहिरे खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। नाज़रीन, जीअं त हाणे मां हलां थी पंहिंजे महिमाननि तरफ़। असां सां अॼु प्रोग्राम में जेके स्पेशल महिमान गॾु आहिनि उहो आहे आरजे रमीज़ हिंगोरो साहब, आरजे रमीज़ हिंगोर जो साहब ऐं डायरेक्टर ऐं शाइर ख़ालिद जागीरानी साहब। मां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम चवां थी सर। उमेद आहे त तव्हां ठीकु हूंदा। ऐं आरजे हिंगोरो साहब, रमीज़ तव्हां ॿुधायो तव्हां कीअं था मौसम खे इंजॉय कयो? हिकिड़ी ॻाल्हि त थैंक यू, अव्हांजी महिरबानी जो मेहरान जो सॾु थियो असांखे। मौसम पहिरीं खां जेका गर्मी हाणे जेको ख़ुशगवार मौसम आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में तमामु वॾी चेंजिंग आहे, छो असां गर्मीअ सतायल आहियूं ऐं सुबुह जेको ख़ुशगवार मौसम आहे उनखे जेकॾहिं पुरसकून तरीक़े सां तव्हां नथा ॾिसो, उनखे पंहिंजे पाण ऑब्ज़र्व नथा कयो, जज़ब नथा कयो त सम्झो तव्हां बदनसीब माण्हू आहियो। सुबुह जे न पुरसकून माहौल खे मुंहिंजे ख़्याल में ख़ुशगवार मौसम खे इंजॉय कंदा करियो। ऐं रमीज़, तव्हां जेको ही मौसम आहे इन में पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति कंदा आहियो त तव्हां कीअं पोइ कंदा आहियो, कीअं ॾिसंदा आहियो, कीअं शुरूआति कंदा आहियो? आउं ॾिसंदो आहियां त असांजो लिसनर जेको आहे, जेको ॿुधण वारो आहे, छो त जेका लिसनिंग थींदी आहे उहा थींदी आहे पंहिंजे तबियत जे हिसाब सां, मिज़ाज जे मुताबिक़। जेकॾहिं गर्मी तमामु घणी आहे, असां जेके लिसनर ततल हूंदा आहिनि, तमामु घणा जेके आहिनि उहे गुस्से वारा हूंदा आहिनि, गुस्सो बची वेंदो आहे। ऐं कुझु माण्हू जेके हूंदा आहिनि जेके ख़ुशगवार मौसम में घणी पज़ीरत ॾियनि था, घणी मोहबत ॾियनि था, घणो प्यारु ॾियनि था, त पोइ आउं कोशिशि कंदो आहियां त उन्हनि जे मिज़ाज जे मुताबिक़, तबियत जे मुताबिक़ उहो इंट्रो ॾियां जे हू 2 कलाक 1 कलाक मूं सां गॾु हुजनि, जीअं हुननि खे ॿिए केॾांहुं वञण जी ज़रूरत न पए। ज़बरदस्त। मां वञा थी हाणे ख़ालिद जागीरानी साहब ॾे, जेको असांजे मेहरान टीवी जो हिसो बि आहे, ऐं मां उन खां पुछंदसि त ख़ालिद जागीरानी साहब, अॼु की तव्हांजी सुबुह कीअं पई गुज़रे, थोरो ॿुधायो उन जे अबाउट। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हमेशह जीअं मौसम अॼु बि तमामु ख़ूबसूरत सुठी बहितरीनु मौसम आहे, पर ॿाहिरि केॾी बि सुठी मौसम हुजे, जेकॾहिं अंदर जी मौसम इंसान जी बहितर न हूंदी आहे त ॿाहिरी मौसम बि सुठी न लॻंदी आहे। सुबुह सां जीअं असां पहुतासीं, तव्हां इंट्रो में बि ॿुधायो फ़क़ीर मौज़म फ़क़ीर, उनजे इंतकाल जी ख़बर ॿुधाई तव्हां। वसीम भाउ बि अचण सां मूंखे ॿुधायो त यार हीअ न्यूज़ ॿुधी सुबुह फेसबुक ते, वीचार मूंखे ख़बर न आहे, ॾाढी तकलीफ़ थी। फ़क़ीर मौज़म हिकु त पंहिंजे असांजे जेको आहे सो मेहरान टीवी जो हिसो बि रहियो, ऐं हूअं सिंध धरतीअ पंहिंजे कुख मां केतिरनि ई दानिश्वरनि, अदीबनि, सियासतदाननि, आलमनि, बुज़ुर्गनि खे जनमु ॾिनो आहे, जिन पंहिंजे इल्मी अदबी क़ाबिलियत ऐं ॾांव जे ज़रिए हिकु अलॻि मान मर्तबो, हिकु अलॻि मक़ाम ठाहियो आहे। मौज़म फ़क़ीर बि उन्हनि शाइरनि मां हुयो, और उहो बहितरीनु शाइर हुयो, बहितरीनु कंपेयर, बहितरीनु दोस्त हुयो। ऐं उनखां अलावा सिंध धरतीअ जा नाले वारा फ़नकार जिन मौज़म फ़क़ीर जी शाइरी ॻाई ऐं पाण बहितरीनु कंपेयर हुया, तमामु बहितरीनु उन्हनि जो आवाज़ु हूंदो हो ऐं बहितरीनु सिलेक्शन हूंदी हुई। उनजी जीअं ख़बर ॿुधीसीं इंतकाल जी त तकलीफ़ में आहियूं। हा जागीरानी साहब, तव्हां एतिरो अर्सो मेहरान टीवी सां गॾु कमु पिया कयो, त तव्हां उन जे बारे में ॿुधायो। तव्हां सुबुह मेहरान में बि गॾु आहियो, त थोरो एक्सपीरियंस या उन जे अबाउट तव्हां छा था चओ? असल में इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी रही आहे त काफ़ी अरसे खां वठी मेहरान टीवी सां वाबस्ता रहियो आहियां। हूअं त ओवरऑल मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते पंहिंजे जेके कैरियर में कमु कयो, पर मेहरान टीवी जी हिकिड़ी मूंखे अलॻि हिकिड़ी ख़ासियत ऐं अलॻि हिकिड़ो जेको आहे सो हुनजो मिज़ाज, जीअं पोइट्री में मुख़्तलिफ़ सनफ़ूं हूंदियूं आहिनि, गज़ल हुजे, गीत हुजे, वाई हुजे, नज़म हुजे, ईअं सभु टीवी चैनल पंहिंजो बहितरीनु कमु बहितर अंदाज़ सां कनि पिया, पर मेहरान टीवी जो जेको आहे हिकु अलॻि मक़ाम आहे। उहो इन जे करे त उनजा जेके बि प्रोग्राम आहिनि उहे अवेयरनेस वारा प्रोग्राम आहिनि, पब्लिक वारा प्रोग्राम आहिनि, ऐं उहे जेके ॿियनि टीवी चैनल्स ते कोन्हनि के। मिसाल तौरु हाणे असां वटि जेके प्रोग्राम चौपायो मालवंद माण्हुनि जी जेको अवेयरनेस जे लाइ मुसलसल उहो प्रोग्राम कयोसीं। उनखां पोइ जेको आहे असांजो मेहरान क्लिनिक, उहो बि अवेयरनेस जो प्रोग्राम आहे। ज़रई दुनिया, अहिड़ा प्रोग्राम शबे मेहरान ऐं सुबुह मेहरान जेको आहे सो मुसलसल 15 सालनि खां वठी इहो सर मुर्तज़ा मजबूर साहिब जी महिरबानी ऐं उन्हनि जी जेको आहे सो काविश आहे
जंहिंजे ज़रिए तमामु घणा जेके आहिनि त होस्ट बि ईंदा रहिया, मुख़्तलिफ़ गेस्ट बि ईंदा रहिया ऐं सिलेक्टेड जेके आहिनि त होस्ट सिलेक्टेड गेस्ट इन प्रोग्राम जो हिसो रहिया ऐं तमामु बहितरीनु जेको आहे जीअं सो असां सफ़र शुरू में रहियो। तारीफ़ था करायूं त स्पेशल गेस्ट त ईअं ई हूंदो आहे, जस्ट असां ईअं चऊं नथा पर असांजा महिमान माशाअल्लाह स्पेशल ऐं क्वालिटीज़ वारा आहिनि। हर गेस्ट पंहिंजी फील्ड में एक्सपर्ट हूंदो आहे ऐं सिलेक्टेड जेको आहे उहे गेस्ट हूंदा आहिनि ऐं सिलेक्टेड मौज़ू हूंदा आहिनि ऐं सिलेक्टेड प्रोग्राम आहिनि मेहरान टीवी जा। जगराणी साहब, तव्हां हिकु नरम गोशो बि रखो था पंहिंजे दिलि में, इन करे जो शाइर जेको हूंदो आहे न उहो इलाही नरम दिलि जो मालिक हूंदो आहे। सो भला तव्हां इन तरफ़ कीअं वियो ऐं शाइरी जे बारे में कुझु ॿुधायो पंहिंजो? असल में शाइरी जेका आहे न उहा मूंखे घर खां ई मिली, सम्झो मुंहिंजो वालिद साहब पाण बहितरीनु सुघड़ आहे ऐं उहे बि मेहरान टीवी जो हिसो ई रहिया आहिनि, मेहरान टीवी जो हिसो ई आहिनि ऐं हाणे त साहिब किताब बि थी विया आहिनि माशाअल्लाह। ऐं ईअं खणी चइजे त शाइर इब्न शाइर आहियां ऐं मुंहिंजा जेके दोस्त रहिया नाले वारा शाइर आहिनि उन्हनि सां मुंहिंजो नंढपण रहियो, उन्हनि सां मुंहिंजो जेको आहे सो काफ़ी अर्सो गॾु गुज़रियो त उहो सोबत जो असर बि थींदो आहे, इन करे कलम ऐं कागज़ सां पंहिंजो प्यारु रहियो आहे। सही। हाणे मां ईंदसि आरजे रमी साहब ॾे, त भला तव्हांजो कीअं एॾे फील्ड ॾे वियो ऐं तव्हांखे केतिरो अर्सो थियो आयो आरजे? तव्हां मुंहिंजे ख़्याल में कहिड़नि चैनलनि ते तव्हां कमु कयो आहे? थोरो पंहिंजे अबाउट ॾिसो हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो शौक़ु हूंदो आहे त असांखे कुझु थियणो आहे या असांखे नालो मञिणो आहे। कुझु माण्हू पैसो कमाइण जे पोयां लॻंदा आहिनि, कुझु चवंदा असांखे शोहरत घुरिजे। जॾहिं मां जे हथ में शोहरत अची वेंदी आहे, जॾहिं मूंखे माण्हू सुञाणनि था, उहो चाहे रेडियो हुजे, चाहे टीवी हुजे, चाहे का मीडिया हुजे, किथे प्लेटफॉर्म आहे, त कोशिशि उनजी नंढे ॿार जी हूंदी आहे त आउं किथे न किथे भई नालो मञिरायां। त इहा नंढे हूंदे खां खणी चवां त हिकिड़ी मुंहिंजी शौक़ु बि हो मुंहिंजो ऐं मूंखे दिलि मुंहिंजी चवंदी त यार मूंखे को ॿुधे, ऐं माना हिते वेठो आहियां मूंखे नथो को ॿुधे, छो कंदो केरु ॿुधे? लाज़मी आहे मुंहिंजे अंदरि में कुझु ॻाल्हियूं आहिनि, मुंहिंजे अंदरि में कुझु अल्फाज़ आहिनि, आउं बि हिन सां कुझु चवणु चाहियां थो, आउं हिनखे कुझु ॿुधाइणु चाहियां थो। पोइ आउं रेडियो ॿुधंदो हुउसि, टीवी बि ॾिसंदा हुआसीं, ड्रामा ॾिसंदा हुआसीं ऐं सॉन्ग्स ॿुधंदो हुउसि। पोइ दिलि चवंदी यार हीअ कंपेयर जो पसंदीदा आहे, हिनखे ॿुधां, हिन जी जेका हिन प्रोग्राम खे ॿुधां, लिसन कयां। पोइ मुंहिंजे ख़्याल में जॾहिं हादसो इहो थियो यूनिवर्सिटी जो फाइनल ईयर हुजे त दोस्तनि चयो हाणे तूं छा कंदे? लाज़मी आहे असांखे, छो त असांखे हिकिड़ो बेरोज़गार जेको तबिको आहे उहो वधीक आहे। जॾहिं दिलि चवंदी आहे, जॾहिं मुंहिंजो लाड़ो उन तरफ़ आहे त पोइ कोशिशि हूंदी आहे हिकिड़ो स्टेप हिकिड़ो क़दम रखां त अलाह पाक मूंखे शायदि कामयाबु करे, शायदि मूंखे कामयाबी मिली वञे, शायदि आउं मंज़िलूं माणियां ऐं उहो यूनिवर्सिटी जो आख़िरी साल हुजे ऐं सेमेस्टर हुजनि, जॾहिं दोस्त चवनि था, हिमत हौसलो ॾियनि था तव्हांखे जेको उहो कंपेयर थियणो आहे ऐं अवां रेडियो सुठा तमामु कंपेयर होस्ट थी सघो था, त पोइ अव्हांखे अॻिते वधणु घुरिजे। अवां पोइ हिते छो था हटो? त नंढे हूंदे घबराईंदो हुउसि थोरो ॻाल्हाइण खां, स्टेज ते वञण खां, पंहिंजे पाण खे घबराहट थींदी आहे, डपु हूंदो आहे, ख़ौफ़ हूंदो आहे। त मूं शायदि असां किथे था पहुची सघूं, हेॾो नालो कमाइणु वॾो मुश्किल हूंदो आहे, पर पोइ सोचियुमि त मुश्किल बि आहे लेकिन आसान तमामु घणो आहे। जेकॾहिं अव्हां में कुझु आहे, अव्हां जेको अंदरि में हिकिड़ो इंसानु लिकियलु आहे, जेकॾहिं उहो अव्हां सां मुख़लिस आहे, सचो आहे ऐं अव्हांखे जेको डपु डिॼ जेको नथो थिए, अव्हां उनखे जो ख़ौफ़ खे मारे निकिरो था, त पोइ अव्हां सुठा शाइर, कंपेयर, सिंगर, एक्टर थी सघो था। त पोइ मुंहिंजे ख़्याल में 2017 जो साल आहे जॾहिं मूं हुन फील्ड में जेको आहे उहो क़दम रखियो हो ऐं पहिरियों प्रोग्राम कयो हो। त पोइ लाज़मी आहे अव्हां सम्झी सघो था जेके उन टाइम जेका हुआ असां सां जेका थर थी जेका ऐं जेको डपु थियो, जेको ख़ौफ़ थियो, जेको माइक जो हूंदो आहे, उन टाइम संभालणु मुंहिंजे ख़्याल मुश्किल आहे। पोइ फील्ड में अची वियासीं त पोइ निकिरी न सघियासीं ऐं कोशिशि कबी आहे त तव्हां ॻाल्हायो था, मूंखे ई सोचे सम्झे ॻाल्हाइणु घुरिजे। तव्हां न हिकिड़ो होस्ट सां गॾु तबियत मैच थी वेंदी आहे, सम्झी सघे त अव्हांजा लफ़्ज़ कहिड़ा आहिनि, मुंहिंजा लफ़्ज़ कहिड़ा, अव्हां छा ॻाल्हाइणु चाहियो त मूंखे छा ॿुधाइणो आहे। तव्हांजो आइडियल जेको आरजे रहियो आहे एफएम ते, उहो कहिड़ो आहे जंहिंखे तव्हां फॉलो बि कयो? ॾिसो मूं कंहिंखे फॉलो न कयो आहे। अच्छा, मुंहिंजी मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ आहे, हिकिड़ी मुंहिंजो जेको एंट्री अंदाज़ पंहिंजो हूंदो आहे। मूं कंहिंखे फॉलो कयां चवंदा मुंहिंजी कॉपी थो करे न, पर को आइडियल त हूंदो आहे। ॾिसो आइडियल तमामु घणा रेडियो पाकिस्तान हैदराबाद जा कंपेयर आहिनि, तमामु पुराणा, सईद मागन शाह ऐं पंहिंजो हिकिड़ो तमामु सुठा दोस्त अमीन अरबाब ऐं तमामु ॿिया दोस्त जेके प्रोग्राम कंदा, महमूद मुग़ल साहब जिन जो आवाज़ु, बख्शन मेहरानी साहब जिन जो तमामु ख़ूबसूरत आवाज़ु हो, गफ़ूर गुल साहब, इन जे कंपेयर जा प्रोग्राम ॿुधंदा हुआसीं त पोइ दिलि जेका हुन में हिकिड़ी त असां उनखे गौर सां ॿुधंदा हुआसीं त हिन जो लफ़्ज़ कीअं साथ ॾिए पियो, हीअ कीअं ॻाल्हाइनि था ऐं वरी इन्हनि खे लफ़्ज़ किथां अचनि था, हिननि खे इहो लफ़्ज़नि जो मजमू किथां अचे थो। पोइ असां कोशिशि कईसीं त हिननि खे फॉलो कयूं, लेकिन अंदाज़ पंहिंजो रखिणो आहे।
ऐं जॾहिं अंदाज़ पंहिंजो हूंदो त पोइ शायदि हिन फील्ड में पंहिंजो नालो मंझराए सघो था। सही, हूअं बि माण्हू जंहिं फील्ड में वञणु चाहींदो आहे न त पहिरीं पोइ कॉपी कंदो आहे, कॉपी करे पोइ हुनजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ अची वेंदो आहे। कॉपी हूंदी आहे। हा न, पहिरीं माण्हू शुरूआत करे थो त पोइ करे थो त मूंखे हीअं करिणो आहे, पोइ आहिस्ते आहिस्ते हुनजो पंहिंजो अंदाज़ ज़ाहिर थींदो आहे त हू छा थो चवणु चाहे, हुन जे अंदर में छा आहे, हू छा पियो ॻाल्हाए। बिल्कुलु ईअं ई आहे, कॉपी केतिरी बि करो लेकिन अवां जो जेको आहे उहो पंहिंजो अंदाज़ किथे न किथे साथ छॾे वेंदो, ट्यून चेंज थी वेंदी आहे। हा बिल्कुलु, जॾहिं ट्यून चेंज थी वञे त पोइ सम्झी सघो था त अवां जो अंदाज़ रियल जेको इहो ई आहे। जी जी जी, हाणे मां वेंदसि ख़ालिद जागीरानी साहिब ॾे ऐं उन खां पुछंदसि त तव्हांजो कीअं हिन फील्ड में अचणु थियो, थोरो इन जे बारे में ॿुधायो। डायरेक्टर तव्हां आहियो, तव्हां शाइर आहियो। असल में हक़ीक़त इहा आहे त मूं बि शुरूआती दौर में जॾहिं मुंहिंजो तालुक़ु ज़िलो लाड़काणो तालुक़ो रतुदर सां आहे ऐं मुंहिंजो तक़रीबन 30 सालनि जो जेको रिश्तो आहे न कैमरा सां बि आहे। उहो इन जे करे त मां स्टिल फोटोग्राफर हुयुसि, मुंहिंजे मामीअ जो दुकानु हूंदो स्टिल फोटोग्राफी जो, उतां खां वठी मुंहिंजो जेको आहे सो हिन फील्ड सां सम्झो त कनेक्शन आहे। पोइ मुख़्तलिफ़ शाइर उन्हनि सां मुंहिंजो जेको आहे तालुक़ु रहियो, अदबी गॾिजाणियूं उन्हनि में जेको आहे सो पाण हिसो वठंदा रहियासीं। पोइ वरी जेको असां हिन फील्ड में आयासीं 2008 में पंहिंजे हिन सफ़र जो असां आगाज़ कयोसीं ऐं मुसलसल पिया हलूं था। अच्छा अच्छा, ज़बरदस्त। ऐं तव्हांजे घर में केरु तव्हांखे फॉलो करे पियो त हू माना हिन फील्ड में अचणु पियो चाहे या न फॉलो केर बि कोन थो करे औलाद मां? इन जे करे त मुंहिंजा 2 भाउर आहिनि ऐं उन्हनि जी पंहिंजी फील्ड आहे, हू पंहिंजो कमकार कंदा आहिनि ऐं मां अकेलो ई घर मां आहियां जेको हिन फील्ड सां वाबस्ता आहियां। अच्छा 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 अच्छा, मां थी हाणे रमीज़ साहिब खां पुछां। आज रमीज़, तव्हां पंहिंजी एजुकेशन जे बारे में ॿुधायो त कीअं केतिरी आहे तव्हांजी एजुकेशन? जेके 5 दर्जा खणी चवनि था त उहे पंहिंजे ॻोठ में असां पढ़ियासीं, रहियासीं, शरारतूं कयूंसीं ऐं हिकिड़ो ॿारड़ो हूंदो आहे, उनखे ख़्यालु हूंदो आहे त न पढ़ां न स्कूल वञा, पोइ घर वारनि जी जेका सख़्ती हूंदी आहे, खणी अचूं मोजड़ो बि लॻंदो आहे, खणी अचूं त उनजी जेका उहो गुस्सो बि हूंदो आहे, त पोइ ॾिसो न हिकिड़ो प्यार वारो हिकिड़ो गुस्सो हूंदो आहे त केरु चवंदो उनजो वालिदीन त जेको मुंहिंजो ॿारु न पढ़े, हिनखे जेको आहिनि उहो अॻिते न वधे। 5 दर्जा पास करण खां पोइ मैट्रिक बि उते ई कईसीं पंहिंजे शहर पंहिंजे स्कूल में। जॾहिं घर वारनि सोचियो त हाणे शायदि असांजे हिन छोकिरे खे नंढड़े खे अॻिते वधणु घुरिजे, जेकॾहिं ॿारड़ी जो माहौल आहे त बिगड़ी बि सघे थो ऐं जेकॾहिं तइलीम सुठी घुरिजे त हिनखे असां कंहिं सुठे इदारे में, कंहिं सुठे शहर में, कंहिं सुठे स्कूल में, कॉलेज में जेको हुनखे एडमिशन ॾियूं। पोइ मूंखे 10 दर्जा पास करण पोइ मूंखे अलॻि करे छॾियूं ऐं खणी अचो हैदराबाद शहर में कढी छॾियूं। तव्हां पंहिंजी ज़िंदगी पाण गुज़ारियो, तव्हां पाण सिखो, सख़्तियूं आणियो। जॾहिं सख़्तियूं मां ईंदियूं आहिनि त पोइ ख़बर पवंदी आहे त पढ़ाई केॾी मुश्किल आहे, घर खां निकिरणु रहणु केॾो मुश्किल आहे। पोइ 10 दर्जा पास करण पोइ मूंखे हैदराबाद रहणो पियो पंहिंजे भाउ सां गॾु, पंहिंजी फैमिली सां गॾु। पोइ जॾहिं रहियुसि पोइ ख़बर पई त अञा बि असांखे जेको जदोजहद करणी आहे, पोइ हिते कुझु बि न हो, हाणे असांखे तमामु घणी जेका महिनत करणी आहे। पोइ जेको आहिनि उहो फस्ट ईयर इंटर जेके असां हिते ई कईसीं हैदराबाद में। उनखां पोइ सिंध यूनिवर्सिटी मूं पॉलिटिकल साइंस में जेका BS कई आहे 2017 में। ऐं जॾहिं यूनिवर्सिटी हिकिड़ो सम्झी सघो था त हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत इदारो बि आहे ऐं यूनिवर्सिटी में चवंदा आहिनि हिकिड़ो हर अलॻि अलॻि माण्हू अचे थो, उन में अव्हांखे उहो सिखण जा मिले थो जेको अव्हां कॉलेज में स्कूल में न सिखो आहे, जेको यूनिवर्सिटी में सिखो था। सच में यूनिवर्सिटी जो जेको माहौल आहे उहो तमामु सुहिणो बि आहे, न विसंदड़ यादूं आहिनि जेके यूनिवर्सिटी जूं आहिनि। ऐं मूं सम्झो जेकॾहिं वालिदीन या बाबा साईं या घर वारा जेकॾहिं इहो क़दम, इहो गुस्सो, कावड़ न ॾेखारींदा, जेकॾहिं पाण न चाहिनि शायदि आउं उते हुजां जिते मूंखे को बि नथो सुञाणे या तइलीम जे बाबति ॼाण हासिलु न करे सघां। मूं में उथ वेह, कंहिंसां कीअं ॻाल्हाइणो आहे, कंहिंसां कीअं पेश अचिणो आहे ऐं एतिरा प्यारा माण्हू जेके अव्हां सां एॾी मुहबत कनि था, इहा मूंखे ख़बर न पए जेकॾहिं मूं वटि इल्मु न हुजे, जेकॾहिं यूनिवर्सिटी न अचां, जेकॾहिं अॻिते न वधां त। हा, इहो त आहे न त चवंदा आहिनि त घुमणु माण्हू घुमे थो तॾहिं बि तरबियत थिए थी। माण्हू यूनिवर्सिटी में थो पढ़े, कॉलेज में थो पढ़े, इहा बि तरबियत ई आहे। बिल्कुलु सही आहे। तरबियत जेकॾहिं चवंदा आहिनि हिन में तरबियत सुठी थियल आहे, जेके तरबियत सुठी न आहे त पोइ उनजो अंदाज़ ॿुधाईंदो आहे त हिनजो उथण जो अंदाज़, ॻाल्हाइण जो अंदाज़, तरबियत हिनजी जेका उहा सही न थियल आहे। तरबियत मां असां अंदाज़ो लॻाए सघूं था त हीउ केतिरो सोभर आहे। पहिरीं त दर्सगाह जेका आहे तरबियत जी त हू अमड़ आहे, बाबा आहे घर खां, पोइ वरी स्टेप बाय स्टेप वरी पोइ जेको माण्हू घर वारनि ते लॻे थो न त हिनजी अमड़, हिनजे बाबा साईं तरबियत सही न कई आहे। सही सही, उन अमड़ फ़ख्र थी वेंदी आहे, मूं पंहिंजे पुट जी तरबियत सुठी। रमीज़, हाणे था असां वञूं ब्रेक ते। ब्रेक लाज़मी आहे। नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, तव्हांखे इलाही असांजे महिमाननि जूं ॻाल्हियूं वणियूं हूंदियूं
ऐं मां चवंदसि त जेको तव्हांजे अंदरि में आहे तव्हां उनखे ॻोल्हियो, तव्हां छा था करणु चाहियो। ईअं न जेको तव्हांखे ॿियो केरु चए त भई तव्हांखे डॉक्टर थियणो आहे, इंजीनियर थियणो आहे या का ॿी फील्ड जॉइन करणी आहे, न, तव्हां पाण छा था चाहियो, तव्हां पाण छा था करणु चाहियो, कहिड़ा गर्ड्स आहिनि तव्हां में। नाज़रीन, असां ब्रेक में वञण खां पहिरीं असां जिन प्रोडक्ट असां सां ताउन कयो आहे उहो आहे स्किन वाइट नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश, जेको तव्हांजे चहिरे खे अहिड़ो करे साफ़ जीअं शीशो। नाज़रीन, हाणे था हलूं असां ब्रेक ते ऐं असां सां जुड़िया रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदफ शाह तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु। उमेद आहे त तव्हां इंतज़ारु करे रहिया हूंदव असांजो त असां ब्रेक खां पोइ अचूं था। नाज़रीन, असां हलूं था हाणे पंहिंजे महिमाननि तरफ़। इन खां अॻु में मां जंहिं प्रोडक्ट असां सां ताउन कयो आहे उनजो नालो खणंदी हलां। स्किन वाइट पारां नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस फेस मिल्क वॉश, जेको तव्हांजे चहिरे खे अहिड़ो करे साफ़ जीअं शीशो। हाणे असां हलूं था नाज़रीन पंहिंजे महिमाननि तरफ़। मां वेंदसि रमीज़ आरजे साहिब ॾे, उनखे चवंदसि त तव्हां पंहिंजे प्रोग्राम FM में तव्हां इंट्रो कीअं ॾींदा आहियो? इंट्रो मुंहिंजो हिकिड़ो हूंदो आहे फास्ट, हूंदो स्लो, त अंदाज़ हिकिड़ा अलॻि अलॻि हूंदा आहिनि। हाणे FM वारो इंट्रो थींदो आहे। रमीज़ फास्ट वारो इंट्रो असांखे ॿुधायो। फास्ट वारो घुरिजे। जी, अस्सलाम वालेकुम, आउं आहियां आरजे रमीज़ अली हुंगोर जो प्रोग्राम मेराण टीवी जे प्रोग्राम सुबुह मेराण में अवां सभिनी खे ख़ुशामदी चवंदो, भली कार चवंदो ॾे पर ॾेम ॾिसनि सभिनी खे रमीज़ हुंगोर जो सलाम। जेकॾहिं मां ठीकु ठाक न आहियो, चाक चङमल न आहियो, त असां दुआउनि जे लाइ हथ खणी छॾनि। इनशाअल्लाह तव्हांजे अङण ते क़रीब ख़ुशियूं हूंदियूं, धमाल हूंदी ऐं टैक हूंदा, मुर्कूं। जेकॾहिं मां ठीकु ठाक न बि आहियो तॾहिं बि असां दुआउनि जा हथ खणी छॾनि ओसी ताईं जॾहिं अवां नथा मुर्को, जेसीं ताईं अवां नथा करो, जेसीं ताईं अवां ख़ुशि नथा थियो, तेसीं ताईं असां दुआउनि जे लाइ हथ खयल हूंदा। नाज़रीन, अवां जेके चाहियो था तव्हांजे अंदरि में जेको ॿारो थियणु आहे उनखे ॿाहिरि कढो था, कॾहिं कॾहिं माज़ीअ खे बि यादि कयो था, कॾहिं कॾहिं चयो था फ्यूचर में जेको आहे उहो पंहिंजे पाण खे हीअं कनि। जेकॾहिं अवां चाहियो था जेकॾहिं अॼु जो ॾींहुं सुठो गुज़रे त माज़ीअ खे विसारे करे अॻिते वधणो आहे। जेकॾहिं माज़ीअ खे विसारे करे अॻिते न वधंदो त शायदि अवां जूं उहे ग़लतियूं जेके अव्हांखे पोइते वठी वेंदियूं ऐं अवां वापसी उहो पंहिंजो ॿारो थियणु यादि करे अवां उते ई मुरझायल चहिरे खे ॾिसी करे अवां परेशान थी वेंदा आहियो। जॾहिं परेशानी अव्हांजे अंदरि में घर करे वेंदी आहे त पोइ अॻिते वधणु तमामु जेको आहे महाल थी वेंदो आहे, मुश्किल थी वेंदो आहे। जेकॾहिं अव्हांखे अॻिते वधणो आहे तव्हांखे हिकिड़ी ग़लती उहा सेखारे छॾींदी आहे त अवां जेका ग़लती कई उहा शायदि तव्हांखे अॻिते वधणु न ॾे। ऐं जेकॾहिं उन ग़लती मां सिखो था ऐं सम्झो था त हीअ ग़लती मूंखे तमामु घणो सेखारे चुकी आहे, त आउं अॻिते वधी सघां थो। ऐं जेकॾहिं अवां जो साथ असां सां गॾु आहे, सचमुचो 2 कलाक जेके सुठा बहितरीनु गुज़रंदा, ऐं जेकॾहिं अवांजो साथ असां सां गॾु न बि आहे तॾहिं मुंहिंजी कोशिशि आहे तव्हांखे जेको आउं क़ाबू करे रखां, पंहिंजे पाण सां गॾु रखां। जेकॾहिं मूं सां गॾु जुड़ियल आहियो न त सचमुचो जेके मुर्कूं आहिनि, अवांजा जेके टहक आहिनि, उहे महसूसु कंदो ऐं जेके ॾिसण वारा ॿुधण वारा आहिनि उहे असांखे ॾिसी करे कुझु खिलंदा हूंदा, कुझु मुस्कुराईंदा हूंदा। छो हिन प्रोग्राम में तमामु ख़ूबसूरत ॻाल्हियूं थींदियूं आहिनि ऐं हिकिड़ी तमामु बहितरीनु मौसीक़ी बि हूंदी आहे। कुझु जेके आहिनि उहे सुठियूं बि हूंदियूं, जीअं चवंदो तोखे कंहिं चयो आहे ॿिए कंहिंजो आहे, मां तुंहिंजो आहे, मां तुंहिंजो आहे, मूंखे कसम आहे ॻोठे चारनि जो ऐं सांझे वेल नज़ारनि जो, उतां जे ॿुढनि ॿारनि जो, जेके माल काई धनारनि जो, धन जो कसम मां तुंहिंजो आहे, वण जो कसम मां तुंहिंजो आहे, तोखे कंहिं चयो आहे ॿिए कंहिंजो आहे, अड़े मां तुंहिंजो आहे, मां तुंहिंजो आहे, मां तुंहिंजो आहे। तमामु हिकिड़ो बहितरीनु ट्रैक आहे, ॿुधूं था, मोटी मिलूं था, मूंसां गॾु रहिजो। ज़बरदस्त ज़बरदस्त कोशिशि हूंदी आहे त हर अंदाज़ पंहिंजो जेको चेंज कयूं। ऐं जॾहिं छो जो जेकॾहिं इंट्रो सुठो हूंदो आहे न, उहो सम्झण वारो ॿुधण वारो जेको आहे उहो या ॾिसण वारो सम्झंदो आहे त जो कंपेयर आहे, जेको होस्ट आहे, हिन में एनर्जी आहे, छा असांखे अञा कुझु मिले या असां सां गॾु जेको उहे 2 कलाक रहनि था या हीअ अॻिते हली अञा छा कंदो। जॾहिं इंट्रो एतिरो बहितर ॾिनो आहे त अॻिते हली करे असांखे 2 कलाक हिन सां गॾु रहणो आहे, जेके रहणो आहे असांखे सभु कुझु सिखण जे लाइ मिली सघे। 2 कलाक रहणो आहे ख़ुशी सां या बर्दाश्त करणो आहे? न, रहणो बर्दाश्त उहे कंदा जॾहिं मां हुन ते बोझ थी वेंदा, जॾहिं मां ॿार थी वेंदा, जॾहिं ॿार बोझ थी वेंदा त पोइ अव्हांखे बर्दाश्त कंदा आहिनि। भई तव्हां त चओ था मां तुंहिंजो आहियां, मां तुंहिंजो आहियां, त पोइ मूंखे बर्दाश्त न करिणो आहे, हू मूंखे ॿुधी सघंदा ख़ुशीअ सां मां तुंहिंजो आहियां, मां सभिनी जो आहियां। बिल्कुलु मूं सभिनी जे लाइ चयो न, ॻोठ जो, चारनि जो, वणनि जो, सभिनी जो कसम कयो त जॾहिं सभिनी जो हुनखे मूं कसम ॾेई छॾियो आहे त पोइ हुनखे यकीन आहे त मां तुंहिंजो आहियां। ऐं यकीन ॾियण जे लाइ असां कॾहिं कॾहिं जेको आहे न तमामु कोशिशि कंदा आहियूं त उनजे मयार जे मुताबिक़ लहूं। जॾहिं मयार जे मुताबिक़ लहूं था ऐं तबियत जे मुताबिक़ असां पेश अचूं था, जॾहिं त पोइ सम्झी वेंदो आहे यार इहो असांजो ई आहे। ऐं केॾांहुं कोन वेंदो, हुन क़ाबू में रखो, हुनखे आज़ादु
कुझु माण्हू आज़ादु छॾे ॾींदा आहिनि, कुझु माण्हू क़ाबू में रखंदा आहिनि, पोइ हुन आज़ादु छॾे ॾियो पाण अवां जो रहंदो। हा तव्हां त बिल्कुलु ॿधियूं बीठा आहियो, पंहिंजो हा करे बसि बसि पंहिंजो इहो थी सघे थो त कुझु लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके जॾहिं दिलि ते लॻंदा आहिनि पोइ गहराई में साह लॻंदा आहिनि। हाणे मां वञा थी पंहिंजे ॿिए महिमान ख़ालिद जागीरानी साहिबु ॾे। ख़ालिद जागीरानी साहिबु सिखणु छा खे चवंदा आहिनि, सिखणु छा आहे? हिन फील्ड में तव्हां रहिया आहियो त मां उन अबाउट पुछां पई थी सिखणु छा आहे? तव्हां बि सिखियो हूंदो ऐं सिखिजे छो? सिखणु ज़रूरी आहे। पहिरियों अचूं था असां तालीम ते, उन सां ॿ शयूं वाबस्ता हुजनि। तालीम त ठीकु पंहिंजी जॻह ते, उन सां गॾु हूंदी आहे तरबियत। तव्हां वटि तालीम केतिरी बि हुजे, तव्हां वटि तरबियत न आहे त तव्हांजी तालीम जो उहो निखार जेको आहे पैदा न थींदो। कमु कहिड़ो बि हुजे, तव्हांजे अंदरि में केतिरियूं बि सलाहियतूं मौजूदु हुजनि, पर उनजे बावजूदि जेकॾहिं तव्हां सिखंदव न त तव्हां पंहिंजो पाण खे जेको आहे न मुतारिफ़ नथा कराए सघो या उहो बयानु नथा करे सघो त उनखे कीअं बयानु करणु खपे। ऐं हाणे अचूं था मेहरान टीवी जे पस मंदर में। हाणे रमीज़ हिंगोर जो जेको वेठो आहे असां गॾु, असांजो भाउ आहे, दोस्त आहे। ऐं मेहरान टीवी स्टार मेकर्स टीवी चैनल आहे, जो त पाण मुख़्तलिफ़ फील्ड सां वाबस्ता मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कमु कया आहिनि। स्टार मेकर्स हाणे आरजे त पाण आहे ई आहे, पर स्क्रीन जे हवाले सां इहा ई आहे मेहरान टीवी जी जेको आहे माना पैदावार आहे। अलाए केतिरा ॿिए अहिड़ा दोस्त आहिनि जेके मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते सुठे अंदाज़ में बहितर कमु कनि पिया। उहे बि आया मेहरान टीवी ते, कमु ॾिठूं, सिखिया, उन खां पोइ पंहिंजी हिकिड़ी अलॻि सुञाणप उन्हनि ठाही। सिखणु ज़रूरी आहे ऐं हर माण्हू सिखे पियो। जॾहिं इंसान ईअं सम्झे न मां सिखी वियुसि, माना ईअं सम्झो उहो उन ॾींहुं उनजो मौत आहे। हा 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 सही। जागीरानी साहिबु तव्हां ॿिनि चैनलनि ते बि कमु कयो आहे, ॿिनि जॻहियुनि ते बि कमु कयो आहे, ऐं तव्हां मेहरान चैनल ते बि कमु कयो आहे, त कुझु डिफरेंस हिन में छा डिफरेंस आहे? इहे मेहरान टीवी जो जेको मूड आहे न, अहले अदब, अहले कलम ऐं जेको पाकीज़ा सोच रखण वारा जेके माण्हू हूंदा आहिनि उहे मेहरान टीवी जा परस्तार आहिनि। उहो इन जे करे त हीअ जेको आहे सो अवामी ऐं पब्लिक अवेयरनेस वारा प्रोग्राम जेके आहिनि मुसलसल थींदा रहिया आहिनि। जॾहिं खां वठी मेहरान टीवी जो आगाज़ थियो ऐं हिन वक़्तु ताईं मुसलसल उहो पंहिंजी उन ई जेको आहे जदोजहद में हलनि पिया। पहिरियों लतीफ़ सरकार ते था अचूं, ऐं लतीफ़ सरकार आलमगीर शाइर आहे, जंहिंजो पैगाम जेको आहे सो आलमगीरी वारो पैगाम हुयो। उनखे मेहरान टेलीविज़न उन्हनि जा लतीफ़ सरकार जा जेके बैत आहिनि उन्हनि जो जेको वॉइस ओवर थियो, उर्दू में ट्रांसलेशन थी, इंग्लिश में ट्रांसलेशन थी, उनजो वॾे में वॾो सबबु इहो ई हुयो त जेॾी वॾी लेवल जो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो पैगाम आहे उनखे उन लेवल ताईं पहुचाइणु खपे। ऐं इहो क्रेडिट सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मेहरान टेलीविज़न खे आहे। इहो त तव्हां बिल्कुलु सही पिया चओ। ऐं ॿियो तइलीम मुसलसल जेको आहे सो माना तइलीम जे लाइ जेको जाखोड़ींदो रहियो आहे टीवी चैनल, उहे बि मेहरान टेलीविज़न ई आहे। ऐं असांखे हिते जॾहिं खां वठी आया आहियूं या न बि आयल हुयमि तॾहिं बि जेके हिते आयल महिमान हूंदा हुआ उहे सिलेक्टेड, ऐं जेके ॿियनि खे माना मौक़ो न मिले ऐं क्वालिटी वाइज़ उहे जेकॾहिं शख़्सियतूं हुयूं उन्हनि खे मौक़ो बि मिलियो ऐं उहे सुठी जॻह ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते बहितर अंदाज़ में कमु कनि पिया। इहा ई सुञाणप आहे पंहिंजे माशाअल्लाह मेहरान टीवी न्यू जनरेशन खे मुतारिफ़ करायो आहे। जीअं तव्हां तालीम जो चयो, काफ़ी जेके इशूज़ आहिनि उहे मेहरान टीवी ॿियनि चैनलनि खां वधीक मेहरान टीवी उन्हनि खे उथारियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु हक़ीक़त। ऐं जागीरानी साहिबु तव्हां भला लाइव जेको प्रोग्राम कयो पिया, ऐं इन प्रोग्राम लाइव में रिकॉर्डिंग में तव्हांखे छा फ़र्क़ु नज़र आयो? असल में लाइव ईअं हूंदो आहे, असांजी जंग हूंदी आहे जेको आहे सेकेंड वाइज़, ऐं लाइव प्रोग्राम करण जे लाइ जेको आहे न हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे अकेलो सिर्फ़ु डायरेक्टर न हूंदो आहे, अकेलो सिर्फ़ु होस्ट न हूंदो आहे, पूरी टीम ॾिसो हेॾा नादिश आहे, हेॾा जेको असांजो भाउ वसीम बलोच आहे, हसनैन आहे, ओबी में ओबी ऑपरेटर ज़ीशान आहे, वरी MCR आहे असांजी राजा आहे, या जेके बि दोस्त आहिनि, इहो सॼो हिकिड़ो सिस्टम हूंदो आहे। ऐं असांखे जेको आहे न मतिलबु आहे त हिकिड़ो सेकेंड ते हलणो पवंदो आहे, ऐं उन खां असां मिस था थियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे व्यूअर असांजो जंहिं टाइम ते जेको बि असांजो प्रोग्राम ऑन-एयर थियणो आहे असांखे उन ई टाइम ते जेको आहे सो उहो प्रोग्राम ऑन-एयर करिणो आहे। मींहुं हुजे, बरसाति हुजे, कहिड़ी बि हालतूं हुजनि, कुझु बि हुजे, कॾहिं मां न अची सघंदो आहियां इतफ़ाक़ी तौर त मजबूर साहब हूंदा आहिनि, मजबूर साहब आहिनि, दोस्त आहिनि। मक़सदु आहे पंहिंजे टाइम जी जेको आहे सो उहा रनिंग आहे न, असांखे उन ई पैटर्न में हलणो पवंदो आहे। रिकॉर्डेड प्रोग्राम हुनजो इहो हूंदो आहे त उन में मिसाल हिकिड़ो टाइम जो एतिरो इशू न हूंदो आहे, थोरी लेट बि थी वेंदी आहे, उहो मैनेज थी वेंदो आहे, कुझु उन में मिसिंग थींदी आहे, उहे बि मैनेज थी वेंदियूं आहिनि। पर लाइव जेको आहे सो मतिलबु आहे त उहो हिकिड़ो ॾाढो जेको आहे ॾुखियो ऐं बहितरीनु कमु आहे। उन में पूरी टीम जा जेके मेंबर हूंदा आहिनि उहे इन्वॉल्व हूंदा आहिनि, अलर्ट हूंदा आहिनि। हा बिल्कुलु।
इहो ई फ़र्क़ु आहे लाइव ऐं रिकॉर्डेड प्रोग्रामनि में। हा, असांजे व्यूवर बि जेको माना इंतज़ारु कनि था उन टाइम ते लाइव प्रोग्राम अची थो वञे त मुंहिंजे ख़्याल में मेहरान टीवी प्रोग्राम बि लाइव इलाही थो पियो ॾिए ॿियनि चैनलनि जे मुक़ाबले हा, में। इहा क्वालिटी आहे न। असल में लाइव प्रोग्राम ॾाढा ॾुखिया प्रोग्राम हूंदा आहिनि, उन में सभु शयूं जेके आहिनि इन्वॉल्व हूंदियूं आहिनि, नंढियूं नंढियूं शयुनि जो ख़्यालु रखिणो पवंदो आहे ऐं पूरी टीम इन्वॉल्व हूंदी आहे उन्हनि में। छो त हर माण्हू जो पंहिंजो कमु आहे न। मिसाल हिकिड़ो मुंहिंजो पंहिंजो कमु आहे, असिस्टेंट कैमरामैन आहे उनजो पंहिंजो कमु आहे, ऐं कैमरामैन आहे उनजो पंहिंजो कमु आहे, ऑफिस बॉय आहे, ऐं इन्हनि मां को हिकिड़ो बि मिस थींदो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो बर्डन जेको आहे वरी असांखे ॿिए दोस्त ते अची वेंदो आहे। पोइ उहो मैनेज पाण खे करिणो हूंदो आहे। वी आर फैमिली। हाणे घर में जीअं मिसाल हिकिड़ो असां हूंदा आहियूं, घर में जेकॾहिं हिकिड़ो फ़र्द जी तबियत सही न आहे या हिकिड़ो अवेलेबल न आहे त उनजे हिसे जो कमु बि पाण खे करिणो पवंदो आहे। पोइ इहो गॾिजी सॼी पाण कमु कंदा आहियूं। बिल्कुलु तव्हां सही पिया चओ जागीरानी साहिबु। हाणे तव्हां हली मूंसां ब्रेक ते। जीअं त नाज़रीन तव्हां ख़ालिद जागीरानी साहिब खां जेको मेहरान टीवी जे अबाउट ॿुधो त मेहरान टीवी जेके लाइव प्रोग्राम ॾिना आहिनि ऐं इलाही क्वालिटी वारा प्रोग्राम ॾिना आहिनि ऐं हर इशू खे रेज़ कयो आहे त इहो मां ईअं चवंदसि क्रेडिट मेहरान टीवी ॾे थो वञे ॿियनि चैनल जेके कमु पिया कनि उन्हनि खां। ऐं ॿियो नाज़रीन ॾुखनि पोयां सुख बि अचनि था ऐं के माण्हू ॾुख जूं कॾहिं सुख जूं ख़बरूं थो ॿुधाए त ॾुख जूं बि। त मां अॼु हिकु ॾुख जी ॻाल्हि शेयर कंदसि त असांजो सिंधी शाइर फ़क़ीर मौज़म जेको पाण शाइर हो उनजी अॼु दिलि जो उनखे दौरो थियो आहे, उन में उनजी डेथ थी वई आहे। इहो मां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदी हलां त उहो बि मेहरान टीवी जो हिसो रहियो आहे। ऐं नाज़रीन जंहिं प्रोडक्ट असांजे हिन में सुबुह मेहरान सां यानी ताउन कयो आहे उहो आहे स्किन वाइट पारां नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश जेको तव्हांजे चहिरे खे अहिड़ो करे थो साफ़ जीअं शीशो। नाज़रीन असां सां गॾु जुड़िया रहिजो। असां जल्दी था वञूं ऐं असां था वञूं ब्रेक ते। वेलकम बैक नाज़रीन। उम्मीद आहे त तव्हां ठीकु हूंदा, ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा ऐं पंहिंजी होज़ सैयद सदब बुखारी जो इंतज़ारु कंदा हूंदा त हू कॾहिं थी अचे। जीअं त नाज़रीन तव्हां हीउ मौसम इंजॉय करे रहिया हूंदा इन करे जो गर्मी पद खे बि धकु लॻो आहे ऐं इलाही हाणे पहिरीं खां मौसम सुठी थी वई आहे, थधी थी वई आहे। स्पेशली हैदराबाद जी त मौसम इलाही सुठी आहे ऐं असांजे ॻोठनि में बि असांजूं भेणूं भाइर उन बि मौसम खे इंजॉय करे रहिया हूंदा ऐं उन्हनि खे बि हिकिड़ो न रिलैक्स ऐं रेस्ट मिली वियो हूंदो। इन करे जो बरसातूं थी रहियूं आहिनि, हिकु ॾींहुं थिए थी त ॿिए ॾींहुं नथी थिए। पर हा बिजली जी ॻाल्हि आहे त लाइट गाइब थी वञे, थोरी बरसाति थिए थी, पर छा कजे उन्हनि खे बि इलेक्ट्रिसिटी वारनि खे बि इलाही मसइला हूंदा, बसि उन्हनि खे मुंहुं ॾींदा हूंदा। जीअं त नाज़रीन असां सां अॼु स्पेशल गेस्ट गॾु आहिनि, असां उन्हनि तरफ़ वञूं था। मां आरजे रमीस खां पुछंदसि त तव्हांजी जंहिं फील्ड में आया आहियो त तव्हां यानी तव्हांजे फॉलो कंहिं तव्हांखे कयो आहे, तव्हांजा घर वारा कीअं आहिनि, ख़ुशि आहिनि तव्हां मां तव्हां हिन फील्ड में आया आहियो? घर वारा ख़ुशि तॾहिं थींदा आहिनि जॾहिं अव्हांखे ॿ टे माण्हू सुञाणनि था। बिल्कुलु हिकिड़ी चवंदा आहिनि त पाण खे मंझराइण ॾुखियो हूंदो। पहिरीं ॻाल्हि थिए न जॾहिं घर वारनि खे ख़बर पवंदी त रमीज़ खे हिकिड़ा फैमिली हूंदा आहिनि न, पेरेंट्स आहे, फादर आहे, ब्रदर आहे, उहे कीअं यानी महसूसु था कनि तव्हां हाणे? त उहे फैमिली महसूसु थिए थो ॾिसनि था ऐं ॿुधनि था पंहिंजी ज़ुबानी त रमीज़ पाण नालो मंझरायो आहे। जेकॾहिं एतिरो खणी सिंध पूरी ते कंहिं बि स्टेशन ते कमु कयो आहे, ॾिसण पोइ रेडियो बचियो न जिते मूं कमु न कयो आहे, पोइ लाज़मी उनखे ख़ुशी थींदी आहे त यार वाक़ई लॻे त नथो तव्हां जेको नालो मंझराईंदा उनखे एतबार न हो, एतमाद न हो। त जॾहिं नालो मंझरायोसीं, जॾहिं उनखे ख़बर पई त रमीज़ फील्ड में पाण मंझरायो आहे, महिनत कई आहे, जफ़ाकसी कई आहे ऐं उनखां पोइ जॾहिं उनखे महिनत जो सिलो मिलियो आहे त सच पुछो त उन्हनि जी ख़ुशी ई मुंहिंजी ख़ुशी आहे। जॾहिं उन्हनि खे ख़ुशी थिए थी, जॾहिं उन्हनि खे मोट मिले थी, जॾहिं हू कंहिंजे ज़ुबानी ॿुधनि था, जॾहिं उनखे को नियापो पैगाम को ॿुधाए थो या ओड़े पाड़े वारो या घरनि वारा के या पंहिंजा दोस्त मिट माइट, त पोइ ख़ुशी थींदी आहे, इतमाद हूंदो आहे, त फ़ख़ुरु थींदो आहे त ठीकु आहे कमु हलो आहे ऐं कम में महिनत बि आहे ऐं अव्हां जे करे असांखे कुझु माण्हू सुञाणनि था ऐं अव्हांजो नालो आहे त असांजी ख़ुशी आहे। बिल्कुलु रमीज़ तव्हां ॿुधायो त जंहिं तव्हां इलाइक़े में तालीम वरिती रहियो उन जे अबाउट ॿुधायो त तव्हांजे ॻोठ जो नालो ॿुधायो, तव्हां उनजी तारीफ़ करायो, तव्हां कीअं महसूसु कयो? कॾहिं शहर आहे उहो ज़िलो आहे सांगड़, तहलको आहे खिपरो। हाणे खिपरो वाइट डिज़र्ट जेको लॻे थो, अछड़ो थर जेके चई सघो था, उहो असांखे तमामु 12-13 किलोमीटर ते आहे। खणी जो असां अछड़ो थर में ई अची सघूं था। वाइट डिज़र्ट या तहलको खिपरो ऐं असांजी जेका ज़ात आहे हिंगोर जो, उन में जेके बि आहिनि अॻिते फील्ड वधिया आहिनि,
उते जेको आहे बेसिकली जेके रहनि था उन्हनि जो इहो ई चवणु आहे त अवां में ई तइलीम अवां खे ॾिसी करे असां उते विया आहियूं ऐं असां में एतिरो मुश्किल न आहे तइलीम हासिलु करणु छो असां में प्राइवेट स्कूल तमामु घणा आहिनि सरकारी स्कूल जेके हाणे उस्ताद जेके आया आहिनि इन थिया आहिनि इन तइलीम खाते में जिन टेस्ट ॾिनी जेको नओं नौजवान तबिको आयो आहे त उन्हनि सां तमामु फ़र्क़ु महसूसु थियो आहे त पोइ असांखे एतिरी मुश्किल न थी आहे मुंहिंजे ख़्याल में एतिरो मुश्किल न आहे जेकॾहिं अवां पाण अवां जो मुआशिरो अवां जो ॻोठु अवां जो शहर तइलीम जे हवाले सां अॻिते आहे ऐं उन्हनि खे ख़बर आहे त जेकॾहिं असां स्कूल में उस्तादु नथो अचे असां बर्दाश्त न कंदासीं असां वेठा हूंदासीं हिकिड़ो ॻोठ वारो माण्हू जॾहिं उहो हिमत करे थो जॾहिं उनखे हिमत अचे थी त सुते उते मोबाइल ते वेही करे असां कमेंट कयूं था त ठीकु आहे स्कूल में उस्तादु नथो अचे त उन छा थींदो आहे इन तां को फ़र्क़ु न पवंदो जेकॾहिं हिकिड़ो उस्ताद जे करे को ॻोठ जो माण्हू वञी करे स्कूल में थो छो कोन आयो आहे छाजे करे कोन आयो आहे त पोइ इहा जेका महिनत आहे उहा नथी वञे मुंहिंजे ख़्याल में तइलीम हासिलु करणु असांजे पासे असांजी साइड मुश्किल न आहे चवंदा त आहिनि बाबा हिन पासे स्कूल न आहिनि उस्ताद न आहिनि ऐं जेके अवां में पाण में हिमत आहे जेके अवांजो ॻोठु सचो आहे अवांजा घर वारा अवांजा जेके शहर वारा सचा आहिनि त पोइ का मुश्किल न आहे ऐं अवां उते पाण नालो मिलाए सघो था ऐं जॾहिं तइलीम हासिलु करण जी ॻाल्हि ईंदी आहे जॾहिं मुंहिंजे ज़हन में ईंदो आहे त शायदि कुझु जेको आहे उहो तबिको को अहिड़ो तबिको हूंदो आहे कहिड़े ज़ात वारा हूंदा आहिनि न चाहींदा आहिनि जीअं असां खणी अचूं त को ॾूराऊं इलाइक़ो आहे परे जो इलाइक़ो आहे उन जो को अहिड़ो माण्हू नथो चाहे थी तइलीम हासिलु करे अॻिते वधे पर असांजे साइड असांजे शहर असांजे ॻोठु अहिड़ी का ॻाल्हि न आहे जो जेलेसी हुजे को बुग़्ज़ हुजे या हीअ अॻिते छो थो वधे तइलीम हासिलु छो थो करे ईअं न आहे हीअ अॻिते वधे थो त असांजे शहर जो असांजे ॻोठ जो नाम अॻिते वधे थो असांजो हिकिड़ो ॿारु पढ़े थो असांजो हिकिड़ो फ़र्दु पढ़े थो अॻिते वधे थो इहो हली करे ऑफिसर थिए थो इहो हली करे कंहिं फील्ड में इन थिए थो त पोइ ख़ुशी थींदी आहे यानी पॉज़िटिविटी घणी आहे तव्हांजे जेके इलाइक़े नेगेटिव कुझु माण्हू हूंदा आहिनि ईअं नथा गॾिजूं पंहिंजा वरी बराबरि आहिनि पर किथे किथे नेगेटिव माण्हू हूंदा आहिनि पर उहे बि उन्हनि जे करे चुप थी वेंदा आहिनि जिते पॉज़िटिव वधीक हूंदा जिते सोच पॉज़िटिव हूंदी आहे उते नेगेटिव माण्हुनि खे मात शिकस्त मिली वेंदी आहे उहे पोइ ख़ामोश रहण ई बहितर सम्झंदा आहिनि उहे महफ़िल मां चवंदा को महफ़िल मां अगरि अवांजी को तोहिन करे पियो या अवांजे बारे में ग़लति ग़लति अवां उतां ख़ामोश थी करे हलिया वञो जॾहिं अवां ख़ामोश रहो था ख़ामोशी हिकिड़ो रहणु मुंहिंजे ख़्याल में ऐं अवां ख़ामोश रहो त साम्हूं वारे खे जवाबु नथा ॾियो त पोइ इहो हिकिड़ो हिकिड़ी वॾी सज़ा हुनजे लाइ त हिन मूंखे जवाबु छो ॾिनो हिन मूंखे कुझु चयो छो न जेके चवे आहे त हुनखे कुझु वधीक लफ़्ज़ चवां ख़ामोश रहणु वॾी सज़ा आहे मुंहिंजे ख़्याल में ख़ामोश रही करे अवां कावड़ पी था वञो अंदरि में क़ाबू था करे छॾियो पोइ साम्हूं वारो जेको उहो शिकस्त खाई वेंदो आहे साम्हूं अवां जेकी हार मञी वेंदो आहे त हीउ जेको शख़्स आहे इहो मुंहिंजे लाइ तमामु घणो अहम आहे हिन मूंखे चयो छो न रिटर्न मूंखे जवाबु छो न ॾिनी हा भई ख़ामोशी बि हिकिड़ो मैसेज आहे हिकिड़ो स्ट्रॉन्ग मैसेज आहे तव्हां ईअं ॻाल्हाए वञो त इन खां सुठो आहे तव्हां ख़ामोश रहंदो न त अॻिले खे बि महसूसु थींदो त ही समथिंग शी इज़ समथिंग बिल्कुलु ख़ामोश चवंदा न लुड़कनि जी बि का क़ीमत हूंदी आहे जॾहिं अखियुनि मां किरनि था त बिला वज न किरंदा आहिनि उन्हनि जे पोयां हिकिड़ो वॾो दास्तान हूंदो आहे जॾहिं को सम्झे थो त हीउ पाणी आहे हीउ जेकॾहिं सम्झण वारो त उन लाइ मोती आहिनि हीउ लुड़क न आहिनि हीउ पाणी न आहे जेकॾहिं को सम्झे थो कंहिंजे अखि मां के ॻोढ़ा किरिया आहिनि ऐं उहे उनजे लाइ मोती आहिनि जेकॾहिं हू उन लुड़कनि जी क़ीमत खे सम्झे थो बिल्कुलु हा रमेश तव्हांजा जेके प्रोग्राम थियनि था तव्हां उन्हनि जा मौज़ू छा हूंदा आहिनि ॾिसो जेकॾहिं सुबुह जे टाइम प्रोग्राम आहे त कोशिशि मुंहिंजी हूंदी आहे त आऊं हर तबिके खे हर माण्हू खे मज़दूर आहे उस्ताद आहे दौरान सफ़र दौरान ड्राइवर जेकॾहिं असां रेडियो जी ॻाल्हि ॿुधे पियो जेकॾहिं असां जूं जेके अदड़ियूं आहिनि जेके फीमेल आहिनि किचन जो कमकार कंदे ॿुधनि पियूं असांखे ऐं कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॿनी जो कमकार करे ॿुधंदा आहिनि टीवी हर घर में ॾिठी वञे थी ॾिसण सां कुझु माण्हू अहिड़ा कमु कंदा आहिनि छा पियो हले वरी थोरो कमु थियो अच्छा ठीकु आहे इहो मौज़ू तमामु बहितर आहे तमामु सुठो आहे त पोइ असां हर तरह सां मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त ॾिसो के माण्हू अहिड़ा बि हूंदा जेके कहिड़े अहिड़े टॉपिक खे पसंदि कनि था टॉपिक हूंदो आहे जीअं आऊं चवां त बाबा अव्हांखे कावड़ जॾहिं ईंदी आहे जॾहिं अव्हां कावड़ ईंदी उनखे अव्हां बर्दाश्त कीअं कंदा आहियो अव्हां जॾहिं ख़ामोश वेठा आहियो उन में ख़ामोशी जो राज़ छा आहे अव्हां ख़ामोश छो आहियो जेकॾहिं अव्हां किथे बिज़ी आहियो मसरूफ़ आहियो को अव्हांखे सॾे थो छा अव्हां पंहिंजो कमकार अहमियत उहा जेका आहिनि उनखे ॾींदा या पंहिंजे कम खे ॾींदा ऐं कॾहिं कॾहिं असां वेठा हूंदा आहियूं त बाबा अव्हां जॾहिं वांदा वेठा आहियो फारिग वेठा आहियो या अव्हां बोर थियो त बोरियत जे टाइम अव्हां छा कंदा आहियो
जॾहिं अव्हांखे को सिखण जे लाइ कुझु मिले थो छा अव्हां उहो ई कमु कंदा आहियो जेको अव्हांखे करणु घुरिजे या अव्हांखे सभु कुझु कमु या ॿियो को कमु करिणो आहे या हुनखे टाइम ॾियणो आहे या उन ई फील्ड में रहणो आहे? कुझु अहिड़ा माण्हू हूंदा जेके हिकु फील्ड ताईं महदूद थी वेंदा आहिनि छो त असांखे कोशिशि कबी आहे त असां हर तरह सां हिकिड़ी हिकिड़ी फील्ड में वञूं उन मां सिखूं। ईअं न आहे जो आऊं पाण जेको आहिनि उहो जेको आहिनि कंहिंखे कंपेयर ताईं महदूद रहां ऐं जेको आहे उहो होस्ट ई महदूद रहां। मूंखे ॿिया बि कम हूंदा आहिनि ऐं ॿिए तरह सां कोशिशि कंदो आहियां त हर फील्ड में जेकॾहिं को माण्हू मज़दूर आहे मज़दूरी कंदो करे माना जेकॾहिं असां उते वेही करे ॾिसंदासीं त यार वॾी मुश्किल आहे वॾो हुनखे जफ़ाकशी करणी पए थी वॾी हिनखे महिनत करणी पए थी कीअं थो करे जॾहिं ॾाढो गर्मी पद 21 22 जेको जुलाई ते थियो केॾो गर्मी पद जेको आहे मुंहिंजे ख़्याल मथे वियो हलियो तॾहिं असांखे अहसासु थोरो घणो थियो त यार असां जॾहिं अंदरि छांव में वेठा आहियूं मज़दूर जो अहसासु असांखे तॾहिं थियो त कीअं मज़दूरी करे पोइ छा हिन गर्मी नथी लॻे पोइ कोशिशि मुंहिंजी भरपूर हूंदी आहे जॾहिं आउं सोचींदो आहियां त हर तरह जे माण्हूअ खे हर बुज़ुर्ग खे हर ॿारड़े खे ॿारड़ो ॿुधे थो ॾिसे थो बुज़ुर्ग बि आहे त उन जा हर टॉपिक अलॻि अलॻि नमूने सां छॾियूं उन ते वापसी ॻाल्हाइनि ॾेढ में जवाबु ॾियनि असां उन्हनि खे सम्झायूं ॿुधायूं त इन में हिकिड़े होस्ट जी कामयाबी आहे। हा ऐं रमेश इन में आहे बि ईअं त जेको रेडियो माण्हू ॿुधनि था न त उन ते जहिड़ो न मैजिक वांगुरु बिल्कुलु जहिड़ो जादू हुननि ते तारी थी वेंदो आहे इंतज़ारु कंदा आहिनि जीअं तव्हां ॿुधायो टॉपिक्स जा नाला तव्हां ते टॉपिक था माना अहिड़ा हूंदा आहिनि जो महसूसु कंदा आहिनि त उहे असां ते ई ॻाल्हाए रहिया आहिनि असां ते ॾिसो न कामयाबु होस्ट या कंपेयर उहो आहे जेको हुननि जे अंदरि जो जेको इंसान वेठल हूंदो आहे या हुनजे अंदरि जेका ॼाण हासिलु करे यार मूंखे कीअं सम्झी वियो आहे। तव्हांजी ॻाल्हि खे मां कटियां पई असां था हलूं न्यूज़ ब्रेक ते त नाज़रीन असां था हलूं न्यूज़ ब्रेक ते। वेलकम बैक नाज़रीन मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदफ शाह तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु उमेद आहे त तव्हां ठीकु हूंदा ऐं असां सां जुड़िया रहियल हूंदा। नाज़रीन जंहिं प्रोडक्ट असांजे हिन प्रोग्राम सुबुह मेराण सां ताउन कयो आहे उहो आहे स्किन वाइट जेको नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश जेको तव्हांजे चहिरे खे करे अहिड़ो साफ़ु जीवे शीशो। जीअं त नाज़रीन हाणे असां हलूं था पंहिंजे महिमाननि तरफ़ मां सर ख़ालिद जगीरानी साहब खां पुछंदसि त हू असांखे पंहिंजी शाइरी ॿुधाए जंहिं हू शाइरी कई आहे हुनजा कहिड़ा पसंदि जा जेके शाइर आहिनि। पसंदीदा शाइर त ज़ाहिरी ॻाल्हि आहे लतीफ़ सरकार त उहो सुभान अल्लाह तसौफ़ ते लिखण वारा हज़रत सचल सरमस थियो बैदल बेकस थियो बाबा बुल्ले शाह थियो ऐं बाक़ी जेका शेख अयाज़ आहे उस्ताद बुखारी आहे ऐं उनखां अलावा इमदाद हुसैनी आहे वॾी हिकिड़ी फ़र्ज़ आहे उन्हनि जी अयाज़ गुल आहे ऐं उन्हनि सां पंहिंजो वेझो तालुक़ बि रहियो आहे ऐं पसंदीदा शाइर बि आहिनि। बाक़ी हाणे मुंहिंजी शाइरी ॿुधण जेसिताईं तालुक़ आहे मां तव्हांखे पंहिंजो गज़ल थो ॿुधायां पंहिंजो लिखियलु गज़ल आहे। मरीज़नि सां गॾिजी दवाऊं थियूं तड़पनि मरीज़नि सां गॾिजी दवाऊं थियूं तड़पनि अञा नई सदीअ में शफ़ाऊं थियूं तड़पनि ॿुधे केरु दर्द दिलि जूं हिदाहूं अज़ल खां अंदर जूं सदाऊं थियूं तड़पनि कुहाड़ी अची असां बणी जेका कारी कुहाड़ी अची असां बणी जेका कारी उन्हीअ जूं अङण ते वफ़ाऊं थियूं तड़पनि ॾिनई जेके मुर्की सॼी उमिरि भरियल थी ग़मख़्वार मूंसां सज़ाऊं थियूं तड़पनि रुगो मां दीवानो हुनजो त नाहियां पिरीअ खे छुहण लाइ हवाऊं थियूं तड़पनि जवानीअ जो शायदि लही सिजु वियो आहे जवानीअ जो शायदि लही सिजु वियो आहे तॾहिं आईनो ऐं अदाऊं थियूं तड़पनि कीअं दीद दर्शन करियां तुंहिंजो ख़ालिद ॾिसण लाइ तोखे निगाहूं थियूं तड़पनि मरीज़नि सां गॾिजी दवाऊं थियूं तड़पनि अञा नई सदीअ में शफ़ाऊं थियूं तड़पनि। आज़ाद नज़म आहे या न गज़ल आहे गज़ल आहे वाह वाह बिल्कुलु चेंज यानी आहे न जीअं चवंदा आहिनि न त सोशल चेंज ईंदो आहे ईअं शाइरीअ में चेंज तव्हां इलाही ॾिनो आहे। असल में पंहिंजो दर्द लिखण त ठीकु आहे हर माण्हू लिखंदो आहे पर नज़रियाती तौर ते जॾहिं ॿिए कंहिंजे दर्द खे इंसानु महसूसु करे थो जेकॾहिं उहो माण्हू लिखे थो त उन में वधीक असर थींदो आहे। थोरा मसला वसला जेके अचनि था तव्हां उन्हनि खे पिया जहिड़ो निर्वार कयो त उन लाइ मां चवां पई त चेंज आहे इलाही शाइरी में चेंज हुजे त बहितर आहे न यकसानियत जो का उहो इंसान खे
एतिरो असरअंदाज़ न थींदी न न इलाही इलाही बहितरीनु ज़बरदस्त। भला हीअ शाइरी ॾुखी आहे या हीअ तव्हां जेको जंहिं साइड में तव्हां कमु पिया कयो डायरेक्शन, त कहिड़ी शइ ॾुखी आहे ॿिन्ही मां? असल में इंसान आहे अशरफुल मखलूकात। अलाह सां इंसान जे सिर ते अशरफुल मखलूकात जो ताज रखियो आहे। दुनिया में को बि कमु ॾुखियो कोन्हे को, ज़रूरत न जी आहे सिखण जी। हाणे मिसाल हेॾो नादिश पीरज़ादो वेठो आहे कैमरा ते। हाणे तालीम जी जेसिताईं पाण ॻाल्हि कयूं पिया, हिकिड़ी त दर्सी तालीम थींदी आहे पाण स्कूलनि में, कॉलेजिस में, यूनिवर्सिटीज़ में, उहा हासिलु थिए थी। ऐं ॿी तालीम जीअं मुख़्तलिफ़ फील्ड्स आहिनि, हीअ बि तालीम आहे न। हिते रहियो, उस्तादनि सां रहियो, सिखियो, ॾिठो, महसूसु कयो त अॼु वेठो आहे सुठे तरीक़े सां। ईअं दुनिया जो हर कमु इंसान लाइ आसानु आहे, पर नियत हुजे सिखण जी। त का ॻाल्हि माना इम्पॉसिबल न आहे, पॉसिबल आहे हर शइ, अगरि पंहिंजी नियत हुजे। बिल्कुलु ईअं ई आहे। सही। हाणे मां हलंदसि आरजे रमीज़ ॾे ऐं असां जिथां ॻाल्हि कटी कंटिन्यू कंदासीं, पर मां तव्हांखे हिकु फरमाइश कंदसि। जी हा, मां तव्हांखे हिकु टॉपिक ॾींदसि त उहो ॾिसंदसि त आरजे रमीज़ कीअं थो उहो टॉपिक डिफाइन करे ऐं असरअंदाज़ थिए असां ते उहो। त रमीज़ तव्हां तयारु रहो, मां तव्हांखे ॾियां थी टॉपिक। माना इम्तिहान जिते किथे मुला आहे, माना हुते लिस्टन जो इम्तिहान आहे हिते, पोइ असां इहो वज़न खणंदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं वज़न ते उतरो। तयारु रहे, इम्तिहान असां लाइ तयारु। ठीकु आहे न? जी हा, त रमीज़ तव्हांखे टॉपिक ॾियूं असां? तयारु आहियूं। यस, तयारु आहियो? तयारु आहियूं। अच्छा, कूड़ ते ॻाल्हायो। अच्छा, कूड़ो माण्हू कूड़ छा आहे? कूड़ छा आहे? कूड़ो माण्हू हिकिड़ा ॿ क़िस्म जा कूड़ थींदा आहिनि। जेकॾहिं आउं कंहिं दोस्त खे कॉल कयां थो त पंहिंजो ख़ालिद खे कॉल कयां, ख़ालिद साहिबु मूंखे सुभाणे 10,000 रुपया घुरिजनि, फ़ोन कॉल कई आहे मूं। ख़ालिद जॾहिं चवे थो त यार पंहिंजो या नंबर नथो लॻे, या ख़ालिद कॉल अटेंड कई आहे, 10,000 जी मूं ॻाल्हि कई, आवाज़ु नथो अचे, नेटवर्क न आहे, कॉल कटे छॾे थो, ठीकु आहे। कंहिं मोड़ ते वरी मूंसां वञी मुलाक़ात थिए थी, पोइ ख़ालिद जा 2 रिएक्शन मूंसां हूंदा आहिनि। हिकिड़ो रिएक्शन हूंदो आहे त पकड़िजी वेंदो आहे, यार रमीज़ इहो ख़ालिद साहिबु मूंखे 10,000 खपिया पिए, कल्ह मां कॉल अटेंड कई आहे, मूंखे न कोन, इहो पंहिंजो माना फासी वेंदो हुयो। ईअं जॾहिं इहो पंहिंजो कंदो न, हिते फासी वेंदो हुयो। हिकिड़ी ॻाल्हि त मूं वटि हुआ ई कोन। ऐं यार मसइलो इहो आहे त पंहिंजो 10,000 हुआ बि सही, पर किथे विया हलिया ख़र्च थी विया। ऐं हिकिड़ो अंदाज़ हूंदो आहे रमीज़ 10,000 जी थो ॻाल्हि करी न खिली करे, 10,000 यार अव्हां खां मथे आहिनि, पंहिंजो ॻाल्हि अहिड़ी थो करी। जॾहिं आउं दोस्त वटि वियोसि, 10,000 हिनखे असां मानी खाराईसीं, ख़र्चो थी अव्हां खां सुभाणे कराए ॾींदुसि। अच्छा, उन में वरी जॾहिं उहो कूड़ ॻाल्हाए थो, असां हुनखे वरी ख़ुशि थियूं था जॾहिं हू पकड़िजे नथो, त मूंखे इतमाद थींदो यार हुन वाक़ई जेको आहे ख़ुशीअ वारे अंदाज़ में जॾहिं प्यारे अंदाज़ में बयानु कयो आहे त हीउ कूड़ो न आहे। जॾहिं मुंझारो अटकी जॾहिं हुनखे चवां थो त पोइ कूड़ में पकड़िजी वेंदो आहियां। अच्छा, कूड़ जॾहिं अव्हां ॻाल्हायो था न, त पोइ जेकॾहिं अव्हां उन में का अहिड़ी स्पेस को छॾियो था त पोइ शायदि अव्हां पकड़िजी सघो था। जेकॾहिं स्पेस नथा छॾियो त पकड़िजी वेंदा आहियो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त कूड़ ॻाल्हाइणु, हद खां मथे ॻाल्हाइणु, वधीक ॻाल्हाइणु, मुआशिरे जी बिगाड़, अव्हांजी पंहिंजी बिगाड़, दोस्तनि जे विच में महफ़िल में वेठा आहियो, उते बि अव्हांजी करे कंहिं तोइन थींदी आहे, करे दोस्त 2 यार चवंदा आहिनि यार हिन जी ॻाल्हि त कयो, हीअ त वॾो कूड़ो आहे माण्हू आहे। जॾहिं हीअ असां सां कूड़ ॻाल्हाए सघियो त अव्हां सां कहिड़ो सचो हूंदो? मूं सां सचो न आहे। जॾहिं मूं सां जेकॾहिं कूड़ ॻाल्हाए त अव्हां सचो न हूंदो। पोइ 1-2 दोस्त नज़र मां किरी वेंदो आहे। 4-5 जेके दोस्त सुञाण वारा आहिनि, उन्हनि सां हिकिड़े सां अगरि सचो बि आहे, हू बि दिलि तां लाहे छॾींदो आहे, हू वेसारे छॾींदो आहे, या हिन कूड़े माण्हूअ सां जेको उहो छा उमेदु खणी रखूं। जॾहिं उमेदु न हूंदी त पोइ मूंखे को न को कूड़ हणी करे जान छॾा वेंदो। सो ॻाल्हाइणु घुरिजे। जिते अव्हां कंहिं सोड़ीअ गेटे में फासी वञो था त पोइ कूड़ ॻाल्हाए छॾियो, लेकिन वधीक कूड़ ॻाल्हाइण मुंहिंजे ख़्याल में सही न आहे। तमामु हिकिड़ो ख़तरनाक अमल थी सघे थो। तमामु हिकिड़ो ख़तरनाक उन करे आहे त अव्हां पंहिंजो वैल्यू पाण किरायो था कूड़ ॻाल्हाए करे, कुझु टाइम जे लाइ, कुझु वक़्त जे लाइ। जेकॾहिं कमु नथो थिए न, हुनखे सिधो जवाबु ॾेई छॾियो। जेकॾहिं अव्हां नथा अची सघो न, हुनखे जवाबु ॾेई छॾियो। जेकॾहिं वटि न आहे त हुनखे ॿुधाए छॾियो त हीअ शइ मूं वटि न आहे, अव्हांजे मयार जे मुताबिक़ नथो लही सघां। चवंदा दोस्त खे आज़मायो न, जेकॾहिं आज़माईंदा त पोइ सुठे दोस्त खां मोलाली जो ॻोल्हा आहे, सुठे दोस्त खे विञाए वेही रहंदा। ऐं जेके सुठो दोस्त हीरे वांगुरु आहे, जेके सुठो दोस्त अव्हां संभाले सांढे रखो था, त पोइ हुनखे आज़माइश में न विझो, हुन सां कूड़ न ॻाल्हायो, हुनखे जेको आहे उहो पचायो न, भठी मुंहिंजी पचंदो आहे न, उन हुनखे पचायो न, ईज़ायो न। जेकॾहिं अव्हां चाहियो था त मुख़लिस अव्हां सां आहे, त पोइ अव्हां हर तरह सां निभायो। जेको अव्हां निभाए सघो था, पोइ अव्हां सचो आहे। ऐं कूड़ माण्हूअ खां
सच पुछो नफ़रत ॾाढी हूंदी आहे जॾहिं अव्हां उनजो कूड़ पकड़ींदा आहियो। इहो असांजो कूड़ ते ॻाल्हाइण जे लाइ त पोइ वॾो टाइम घुरिजे असांखे, छो त रमीज़ जेको रमीज़ आरजे आहे, रमीज़ उहो केतिरो कूड़ ॻाल्हाईंदो आहे? ॾिसो, असां इंसान आहियूं, जेकॾहिं आउं कूड़ या का ग़लती न कयां त पोइ इंसान ई न आहियां। सही ॿुधायो बिल्कुलु। ॾिसो न, किथे किथे चऊं किथे किथे असां गुस्सो, कावड़ मूं ॻाल्हि कई, कावड़, किथे किथे बर्दाश्त, किथे किथे इंतज़ारु, किथे किथे कंहिंखे असां तमामु ख़तरनाक नज़रुनि सां ॾिसणु, कंहिंखे पकड़े वठणु, कंहिंजी ग़लती या कूड़ ॻाल्हाइणु किथे किथे थी वेंदो आहे। अच्छा, मूं किथे किथे जी ॻाल्हि कई आहे न, किथे किथे थी वेंदो आहे। किथे किथे तव्हां करे सघो था त पोइ माज़रत माफ़ी ज़रूरु वठंदा करियो, माफ़ु कजो मूं अवां सां कूड़ ॻाल्हायो। ऐं रमीज़ कोशिशि कंदो आहे त कूड़ न ॻाल्हाए, कोशिशि कंदो आहे त कूड़ न ॻाल्हाए। जेकॾहिं कूड़ ॻाल्हाए थो त पोइ अहिड़े तरीक़े सां कूड़ ॻाल्हाईंदो त साम्हूं वारे खे इज़ा न थिए, साम्हूं वारे खे दिलि में न हुजे त रमीज़ मूंसां कूड़ ॻाल्हायो। नाज़रीन तव्हां ॿुधी रहिया आहियो, ॿुधी रहिया आहियो, पर कोशिशि कनि त रमीज़ उन सां कूड़ न ॻाल्हाईंदो, कोशिशि कनि त अहिड़ी का ॻाल्हि न चवनि, अहिड़ो को कमु न अचनि त रमीज़ कूड़ ॻाल्हाए। हा, त रमीज़ भला ॿुधायो, ही जेके पंहिंजा औलाद आहे, ॿार आहिनि, वालदेन सां कूड़ था ॻाल्हाइनि, उनजो ॿुधायो त तव्हां उहो सही आहे ग़लति आहे? तमामु ग़लति आहे। ॾिसो न, वालदीन खे बैलेंस चवंदा न बैलेंस रखणु घुरिजे, चकास वारो मामिलो हुजे। जेकॾहिं ॿारड़ो घर खां ॿाहिरि क़दम रखे थो त पोइ वालदीन जूं नज़रूं हुजनि, अमड़ जी सिस्टर वॾी आहे, उनजो फादर आहे, उनजो भाउ वॾो आहे, त उनजो जेको आहे उहो उन मथे नज़र हुजे त वञे केॾांहुं थो। दोस्तनि जी गैदरिंग कहिड़ी आहे, हिन जा दोस्त जेके हिन जे ज़हन जे मुताबिक़ आहिनि, हिन जी हम उमिरि वारा आहिनि, या जॾहिं हिन जेका सुहिबत आहे, जेका संगत आहे, उहा मुख़लिस आहे, उहा का सुहिबत सही आहे या न आहे, त पोइ उन में ॿारड़ो हिकिड़ो वालदीन सां कूड़ ॻाल्हाए वेंदो आहे। जॾहिं घर वापसी लेट अचे थो, बाबा मूंखे दोस्त सां गॾु लेट थी वई, स्कूल मां निकिरंदे लेट करे थो, बाबा मूंखे किथे वेही थो रहे दोस्त सां गॾु, बाबा मूंखे लेट थी। त उनजे पोयां वालदीन जो वॾो हथु हूंदो आहे, कोशिशि कंदो हिकिड़ो फादर हूंदो आहे त जेकॾहिं हू पाण इहे ग़लतियूं करे सिखी आयो, जेके रमीज़ का अहिड़ी ग़लती करे आयो, त कोशिशि कंदो मुंहिंजो जेको औलाद आहे त मूंसां कूड़ न ॻाल्हाए, त कूड़ ॻाल्हाईंदो आहे। ऐं जेकॾहिं आउं चकास वारो मामिलो न रखंदुमि, जेकॾहिं सख़्ती न रखंदुमि, जेकॾहिं जांच पड़ताल न रखंदुमि, त पोइ मूंसां कूड़ ॻाल्हाईंदो। ऐं इहो हर ॿार जो जेको अमल आहे, कूड़ ॻाल्हाइण वारो, कूड़ ॻाल्हाए वेंदो आहे, अहिड़े तरीक़े सां कूड़ ॻाल्हाए वेंदो आहे जो असां हार मञी वेंदा वञी जेके। सही सही। हाणे मां ईंदसि ख़ालिद जागीरानी साहिबु ॾे, त मां साॻियो ई सुवालु जागीरानी साहिबु तव्हां खां पुछंदसि त तव्हां कूड़ केतिरो ॻाल्हायो या ॻाल्हाईंदा आहियो, ऐं कूड़ अबाउट तव्हां ॿुधायो, ऐं वालदेन सां जेके ॿार कूड़ था ॻाल्हाइनि उन जे बारे में बि तव्हां ॿुधायो। पहिरियों त कूड़ ॿिनि क़िस्मनि जो हूंदो आहे। मिसाल हिकिड़ो कूड़ हूंदो आहे कंहिंखे दोखे ॾियण जे लाइ, ऐं हिकिड़ो कूड़ हूंदो आहे कंहिंखे दिलिजाए ॾियण जे लाइ। ऐं कंहिंखे दोखे ॾियण वारो कूड़ त ॻाल्हाइण ई न खपे, कंहिंखे दिलिजाए ॾियण वारा कूड़ मां ॻाल्हाईंदो आहियां। ऐं अचूं था जेको कूड़ न ॻाल्हाइण ते, कूड़ त पहिरियों ॻाल्हाइण ई न घुरिजे। क़ुर पाक में आया त लानतुल्लाह इलल काज़बीन, अलाह साईं फरमाए थो त कूड़नि ते मुंहिंजी लानत आहे। हिकिड़ो वाक़ियो थो ॿुधायां तव्हांखे, हुज़ूर पाक सलात वसलाम जिन जे हुज़ूर में हिकिड़ो शख़्स आयो, उन अर्ज़ु कयो सरकार चए त मूं में एतिरा ऐबनि, एतिरियूं बुरायूं आहिनि, माना वॾी हिकिड़ी लिस्ट न ॿुधाई। चई हाणे साईं एतिरियूं सभु शयूं त मां छॾे नथो सघां, मूंखे ॿुधायो त मां आहिस्ता आहिस्ता करे माना बुराइनि मां जान छॾायां, मूंखे जेको आहे बसि कुझु शयुनि खां रोकियो, बाक़ी कुझु शयुनि जी इजाज़त हुजे। हुज़ूर पाक जिन फरमायो को मसइलो न आहे, पाण करीम सलात वसलाम जिन फरमायो तूं सिर्फ़ु कूड़ न ॻाल्हाईंदो कर, बाक़ी जेका तोखे बुराई वणे उहा तूं कंदो कर। हुन चयो ठीकु आहे, इहा त मुंहिंजी वॾी आसानी थी वई, ऐं कूड़ न ॻाल्हाईंदुमि, बाक़ी मां सभु पंहिंजा कमु कंदुसि। मिसाल तौरु हू वञे पियो किथे चोरी ते, वरी हुन ज़हन में ख़्यालु हलियो त सुभाणे जेकॾहिं हुज़ूर पाक जी महफ़िल में मां वेंदुसि ऐं हुज़ूर पाक जन मूंखे पुछो त बाबा कल्ह काॾे वई, कहिड़ा कहिड़ा कमु कई, त पोइ उनखे इहो मां कहिड़े मुंहं सां ॿुधाईंदुसि त कल्ह मां चोरी करणु वियो हुउमि। उहो चोरी करण त माना पासे थी वियो। ॿियूं हुन में जेके बुरायूं हुयूं, वरी ओॾे वञण जी करे त वरी हिकिड़ो ज़हन में सुवालु पैदा थियो हुनजो, सुभाणे परीहं जॾहिं हुज़ूर पाक जे हुज़ूर में मां वञा त वरी उते कहिड़ो मुंहुं खणी मां ॿुधाईंदुसि त मां हीउ कमु कयो। आहिस्ता आहिस्ता उहो हुन कूड़ जे जेको आहे सो एवज़ सभिनी बुराइनि खां जेको आहे बची वियो। ऐं ॿी ॻाल्हि जेसिताईं कूड़ ॻाल्हाइण जी, मां सां कूड़ घणा ॻाल्हाईंदो आहियां। मां बाक़ी दोस्तनि सां या कंहिंसां बि कूड़ न ॻाल्हाईंदो आहियां, कोशिशि इहा ई हूंदी आहे त कूड़ न ॻाल्हाइजे। ऐं वरी उहा ई ॻाल्हि कई न, जेकॾहिं कंहिंखे दिलिजाए ॾियण लाइ, मिसाल हिकिड़ो को मुंहिंजो मोहसिन, को मुंहिंजो हमदर्द दोस्त आहे, फैमिली मेंबर आहे, मूंखे का बि तकलीफ़ आहे,
ऐं उहो मूंखां तकलीफ़ जे बारे में पुछे थो, मां हुनखे तकलीफ़ न मां सही आहियां, ओके आहियां। उहो इन जे करे त जेकॾहिं मां हुनखे तकलीफ़ ॿुधाईंदुमि, थी सघे हुनखे उहा वधीक तकलीफ़ थी वञे, पोइ उनजे करे हुनखे तकलीफ़ न ॾियण जे करे उहो कूड़ ॻाल्हाईंदो आहियां। बाक़ी कॾहिं बि कंहिंखे धोखे ॾियण जे लाइ मूं कूड़ न ॻाल्हायो आहे। ऐं हज़रत मौला अली मुश्किल कुशा जो फरमान मुबारक बि आहे त कूड़ ॻाल्हाए खटी वञण खां बहितर आहे तव्हां सच ॻाल्हाए हाराए वञो। ऐं सच में ई जेको आहे माना ताक़त आहे, कूड़ मां पसंदि न कंदो आहियां। कूड़े ते त लानत ई। ऐं ॿियो हर माण्हू ईअं हूंदो आहे, चाहींदो आहे त मूंखे सुठा दोस्त मिलनि, सचा दोस्त मिलनि, पर पाण जेको आहे सचो थियण ऐं सुठे थियण जी कोशिशि न कंदो। तव्हां सचे ऐं सुठे थियण जी कोशिशि कयो, तव्हांखे सुठा ऐं सचा दोस्त मिली वेंदा आसानी। बिल्कुलु बिल्कुलु। ख़ालिद साहब, तव्हां कहिड़े क़िस्म जा माण्हू पसंदि कंदा आहियो? जेको सच ॻाल्हाइनि, दिलि में मुनाफ़क़त न रखनि, जेका बि ॻाल्हि हुजे क्लियर हुजे। छो त मुनाफ़क़त जो वार जेको आहे पाण खां बर्दाश्त न थींदो आहे, न कंहिं ते कंदा आहियूं, न चाहींदा आहियूं त असां ते को करे। भला तव्हां जेको ई मीडिया जे हिन माहौल में रहिया आहियो, दोस्तनि में रहिया आहियो, उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो ऐं केतिरी तव्हां दोस्ती कई आहे, उन्हनि खे कीअं तव्हां ॾिसो था पंहिंजी नज़र में? असल में हिते बि वरी मां मौला अली मुश्किल कुशा जे कौल जो सहारो ज़रूरु वठंदुसि। हज़रत अली अलैहिस्सलाम जो कौल मुबारक आहे त तव्हां पंहिंजे मिसाल हिकिड़ो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, फील्ड में, पूरे सोसाइटी में, पूरे मुआशरे में सभु कंहिंजा बि माना हमदर्द न हूंदा आहिनि। पोइ उन्हनि जे विच में इंसानु कीअं थो रहे, जीअं असांजो ज़बान आहे ॾंदनि जे विच में रहे थी, हाणे मिले बि सभिनी सां थी, पर पंहिंजे हिसाब सां कमु कंदी थी रहे, त हुननि खे तकलीफ़ कोन थी थिए। ईअं ई असां हिन फील्ड में रहियासीं, पंहिंजे अंदाज़ में, पंहिंजे ज़ाहिरी ॻाल्हि मुंहिंजी जेका सोच आहे, मां ओड़े हिसाब सां हलंदो रहियुसि। सिधी ॻाल्हि कई, सिधी ॻाल्हि ॿुधी, ऐं मोहबतूं ॾिनियूं, मोहबतूं वरितियूं, ऐं बहितरीनु यादगार शानदार सफ़र रहियो आहे। सही सही। भला तव्हांखे कहिड़ी कमी रही आहे त यानी तव्हां हिन फील्ड में आहियो, शाइरी पिया कयो, तव्हांखे अञा हीअ मूंखे करणु खपे, हीअ कुझु हूंदियूं आहिनि अहिड़ियूं शयूं जेके रहिजी वेंदियूं आहिनि माण्हू खां करण में? असल में रहिजी त हाणे घणो कुझु वेंदो आहे, पर मूंखे इन शयुनि जो अहसासु न थियो आहे। उहो इन जे करे त जेको कुझु मूंखे मिलियलु आहे कुदरती तरफ़ां, जॾहिं मां पाण खां घटि दर्जे वारा माण्हू ॾिसंदो आहियां, जिन वटि उहे सलाहियतूं या उहे जेको आहे माना न हूंदियूं आहिनि, फैसिलिटीज़ न हूंदियूं आहिनि, त पोइ मूंखे मां शुकुरु महसूसु कंदो आहियां त मूंखे हीअ शइ बि आहे। ऐं ॿियो तव्हांखे अलाह साईं जेको आहे सुठो ज़हन ॾिनो, सुठी दिलि ॾिनी, ऐं मोहम्मद आल मोहम्मद जो तव्हांखे हुबदार करे दुनिया में आंदो, इन खां वधीक का बि दौलत कान्हे का। मां पाण खे फिट सम्झंदो आहियां। बाक़ी लाह चढ़ा उहो ज़िंदगी जो हिसो आहिनि, उन्हनि जी एतिरी अहमियत कोन्हे का मुंहिंजी नज़र में। जी जी। नाज़रीन, जीअं ख़ालिद जगरानी साहब ॻाल्हि कई आहे न ॻाल्हाइणु खपे, कूड़ सुठो अमल न आहे, कोशिशि कजे त घटि कूड़ ॻाल्हाइजे, अगरि ॻाल्हाइजे बि तॾहिं बि कंहिंजी दिलि आज़ारी जे मां न थिए, पर कूड़ ॻाल्हाइजे ई न। त नाज़रीन, असांजो प्रोग्राम सुबुह मेराण सां जिन प्रोडक्ट ताम कयो आहे उहो आहे स्किन वाइट पारां नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे, जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश, जेको तव्हांजे चहिरे खे अहिड़ो करे साफ़ जीअं शीशो। नाज़रीन, असां सां गॾु जुड़ा रहिजो। असां था वञूं हाणे ब्रेक ते। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदफ़ बुखारी ऐं तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु। उमेद आहे त तव्हां असां सां जुड़ियल रहियल हूंदव ऐं तव्हां हिन मौसम खे इंजॉय करे रहिया हूंदव, छाजे करे जो इलाही थधिड़ी मौसम थी वई आहे मींहं खां पोइ, ऐं इलाही मज़ो अची रहियो आहे। हिते त असांखे हैदराबाद में इलाही थधिड़ी मौसम पई लॻे, ऐं उमेद आहे त जेके असांजे ॻोठनि में अदियूं भाउ भेण हूंदा उहे बि इलाही इंजॉय करे रहिया हूंदा, ऐं जेके ॿाहिरि असांखे ॾिसी रहिया हूंदा उहे बि पंहिंजे मौज मस्तीअ में हूंदा ऐं पंहिंजे कमनि में रवां दवा हूंदा। नाज़रीन, हमेशह जीअं अॼु बि असांजे मेराण मंच ते स्पेशल महिमान असां सां गॾु आहिनि, ऐं हाणे मां वञा थी पंहिंजे महिमाननि तरफ़। जीअं आरजे रमीस, मां तव्हां खां पुछंदसि त जेको तव्हां ॿुधायो त कूड़ाबाट ॿुधायो, ऐं वरी मां तव्हां खां पुछंदसि जेको अॼुकल्ह जो असांजो नौजवान आहे इहो नशे तरफ़ वञे थो, त इहो कीअं था तव्हां इन खे ॾिसो त हीअ नशो पिया कनि, सही आहे ग़लति आहे? ॾिसो, नशो असां खणी चऊं त मुस्तक़बिल खां असांखे हटाए थो, ऐं नशो उहा ख़तरनाक शइ आहे। चवंदा कंहिंखे अगरि मां ॻोठ खे कंहिं घर खे बर्बादु करिणो, आबाद घर खे, त पोइ उन हिकिड़े फ़र्द खे नशे ते हिराए छॾियो, नशे ते उनखे लाहे छॾियो, तॾहिं उहो नशे में ईंदो आहे। पोइ ॾिसो, जेके घर में हिकिड़ो नशे वारो माण्हू आहे, चवंदा नशा ई आहे, त पोइ चवंदा हिन जी तार निकितल आहे, हीअ माना
अजीब अजीब ॻाल्हियूं करे थो। नौजवान जेको आहे न अॼु जो त इलाही इन तरफ़ वञे पियो। खोड़ सारा नौजवान जेके आहिनि उहे सिखनि ई पंहिंजनि दोस्तनि मां, पंहिंजी संगत मां, पंहिंजा जेके आहिनि नंढा नंढा जेके बि चई सघूं था कहिड़ियूं ग़लतियूं करे इंसानु, जॾहिं ग़लति नशो चवंदा ग़लति शइ हूंदी आहे न, जॾहिं ग़लति सां कयूं त पोइ असां तस्लीम कयूं न असां नशो कयो आहे। जॾहिं असां चऊं था त असां नशो न कयो आहे त पोइ कहिड़ी ॻाल्हि था जेकॾहिं असां वॾो चयो छो थो ग़लति सोबत जो असर हूंदो, ग़लति सोबत जो अॼुकल्ह जेको तमामु घणो असांते असरु थिए पियो। ऐं नौजवान जेके बि अॼु मुल्ठान खणी करे कंहिं ॻोठ में हुजनि, खणी करे उहे शहर में हुजनि, खणी उहे न बि पढ़ंदा हुजनि, खणी पढ़ंदा हुजनि, तइलीम हासिलु कंदा, पर उहो ई असरु थी सघूं था स्कूल में आहे, कॉलेज में आहे, यूनिवर्सिटी में आहे। नशे वारा छोकिरा असांखे हर हंधि मिली वेंदा आहिनि। जेके कुझु माण्हू अहिड़ा ॾिठा आहिनि जेके तइलीम हासिलु कोन था कनि, उहे तमामु घणा जेके नशे खां परे आहिनि, नशे खां नफ़रत आहे। कुझु माण्हू अहिड़ा जेके तमामु घणो तइलीम हासिलु करे चुका आहिनि, लेकिन पोइ बि नशे वारियूं शयूं वापराइनि था, नशो इस्तेमालु कनि था। चवंदा ॾिसो ॿ ॻाल्हियूं कंदा आहिनि त असां पढ़ाई न पई थी पोइ असां ही नशो कयोसीं। बाबा पढ़ाई जो नशे सां छा वञे, पढ़ाई करणी आहे पोइ नशो न कयो आहे। पोइ जेके नशो छो कयो आहे, मुंहिंजो दिमाग़ु कमु न पिए कई, मूंखे जेको उजागा करणा हुआ, मूंखे जेके रातियूं हिन टॉपिक ते ॻाल्हाइणु जेको मूंखे तयारी करणी हुई, मूंखे नौकिरी तयारी करणी, मूंखे सुबुह जो जेको मुंहिंजो सेमेस्टर ॾियणो हो, उनजे लाइ मूं जेको उहो पंहिंजे पाण खे एक्टिव रखण जे लाइ नशो कयो आहे। ॾिसो चांहि में नशो आहे न, पंहिंजे पाण खे जेका सुस्तु थी विया आहिनि चांहि पीऊं था, इहो नशे में शुमार थी थो। हीअ जेका मूं ख़तरनाक गुटको इस्तेमालु कयां पियो छा आहे, इन सां आहे त ऐं कुझु माण्हू अहिड़ा ॾिठा न छा, हिकिड़ो मिस्त्री मूं वटि उन मूं चयो जेकॾहिं गुटको नथो खाई त छा थींदो, चई त पोइ मूंखां कमु न थींदो। कुझु माण्हू मूं टेलर्स ॾिठा आहिनि जेके सिलाई कनि था, उन खां पुछियो आहे जेकॾहिं मां हीउ अमल ख़तरनाक ड्रिंक वारो अमल नथा कयो छा थींदो, चई मूंखां कमु न थींदो, ऐं कमु न करे सघंदो। कुझु माण्हू एतिरा पंहिंजे पाण खे नशे ते आदी करे चुका आहिनि। ऐं जॾहिं नशो अव्हां ते हावी थी वञे त सम्झो अव्हां नशे जे अॻियां हाराइजी चुका आहियो, अव्हां नशे खां हिकु सेकेंड परे न रही सघंदा। ऐं उहो अमल तमामु घणो ख़तरनाक, उहो अव्हां खे ज़लील कंदो आहे हर जॻह ते, हर हंधि ते, घरवारनि जे अॻियां, मुआशिरे में अव्हांजी किरदारु तमामु घटि थींदो, अव्हांजी इज़त घटिबी। जेकॾहिं अव्हां नशो करे करे कंहिंसां ग़लति बयानी कयो था, कंहिंसां ग़लति ॻाल्हि ॿोल कयो था, हूथा लफ़्ज़ ॻाल्हायो था, उन में केतिरा मां पढ़ियलु लिखियलु हुजो, सुलझियलु हुजो, जॾहिं नशो अव्हांखे हिकिड़ी नंढी ॻाल्हि ताम किराए छॾींदो आहे। ॾिसो नशे में अवां में केॾो फ़र्क़ु आहे, अव्हां केॾा सुलझियल आहियो, ऐं हिकिड़ी ग़लती जे करे अव्हां ॾिसो पंहिंजो मयार अव्हां किराए छॾियो सिर्फ़ु हिकु नंढी ग़लती जे करे। हा भई, हिन में त ज़िंदगियूं तबाह थियूं थी वञनि, ख़ानदान जा ख़ानदान तबाह था थी वञनि नशे में। इहा मूं ॻाल्हि कई, ख़ानदान खे तबाह करिणो आहे, घर खे तबाह करिणो आहे, भले केतिरो बि जागीरदार हुजे, भले केतिरो बि चवंदा पढ़ियल, चवंदा आहिनि हिन वटि पैसो घणो नशो थो करे, ईअं त न आहे, पैसे वारो बि आहे, लेकिन असां ॾिठो मज़दूर तबिको आहे, घटि जंहिं वटि आमदनी अचे उहो नशे ते आहे। नशो न चवंदो न पैसो घटि उन वटि न वञा, जेको वधीक पैसो स्पेशली असांजी यूनिवर्सिटियुनि जा जेके बॉइज़ आहिनि, छोकिरियूं बि आहिनि, त उहे बि नशे जे साइड वञनि पिया, ॿिया असांजा नौजवान आहिनि उहे बि नशे जे साइड। हिकिड़ी ॻाल्हि मूं नोट कई आहे, ॻाल्हि खे कटींदुमि त हिकिड़ी ॻाल्हि नोट कई आहे, चवंदा आहिनि त संगत जो असरु हूंदो आहे, दोस्तनि जो, ईअं बि न आहे। तव्हां पाण जेकॾहिं दोस्त या छोकिरियुनि में सहेलियूं 10 आहिनि या दोस्त जेके 10 ॼणा, उन में 2 ॼणा हिकु ॼणो जेको उहो नशे खां परे आहे, सम्झो हुन पंहिंजे पाण ते कंट्रोल कयो आहे, सम्झो हुन ते संगत जो असरु न थियो, हुन कोशिशि कई त संगत जे इसरार ते, संगत जी फरमाइश ते, दोस्तनि जी फरमाइश ते हुन इन नशे वारी शयुनि खां पंहिंजे पाण खे हटायो, परे रखियो, कोशिशि कई त जेकर हीउ नशो कंदुमि त घर वारा छा सोचींदा, कॾहिं कॾहिं उहो बि सोचींदो आहे त आउं पाण लाज़मी आहे मूंखे बि मुंहिंजो बि औलाद थींदो, लाज़मी आहे मूंखे बि मुआशिरे में रहणो आहे, मुंहिंजो औलाद छा सम्झो त बाबा हिन नशो कयो आहे, हीउ पंहिंजे पाण खे सम्झे थो, त इहा ॻाल्हि आहे त संगत जो बि असरु आहे, पर किथे किथे तव्हांखे पाण खे पंहिंजे पाण मज़बूत रखिणो आहे, पाण खे बि जेको हुन खां बचाइणो आहे, पाण जो किरदारु, इंसानु पाण हिकिड़ो किरदारु अदा करे थो न, जेकॾहिं आयो आहे त पोइ हिकिड़ो करेक्टर आहे, पोइ निभाइणो आहे अव्हांखे कंहिं तरीक़े सां। जेकॾहिं अव्हां दोस्तनि जे इसरार ते पंहिंजे पाण खे क़ाबू न रखंदा त पोइ बचाए न सघंदो इन शइ। सही सही। जागीराणी साहब, तव्हां इन जे अबाउट ॿुधायो, जेके असांजी न्यू जनरेशन आहे, इन जो लाड़ो नशे ॾे पियो वञे, केतिरे क़िस्म जा इहे आइसा त अलाए मां केतिरा केतिरा नाला वठां, त इन तरफ़ वञनि पिया, यूनिवर्सिटियुनि जा पढ़ियल लिखियल छोकिरा, पढ़ियल लिखियल फैमिलियुनि जा जेके ॿार आहिनि, उहे इन खां अलावा जेके नौजवान आहे इन नशे जी साइड ॾे वञनि था, त इन में त असांजी जहिड़ो सिंध जेका आहे क़ौम आहे, त उहा जहिड़ो तबाही तरफ़ पई वञे, तव्हां इन ते थोरी नज़र विझो। हा, बिल्कुलु तबाही तरफ़ वञे थी, पर उनजो पूरो जेको आहे ज़िमेदार सिर्फ़ु जेको आहे फ़र्दु न आहे, सोसाइटी न आहे,
रियासत जो बि कमु हूंदो आहे। ऐं मिसाल तौरु इहे शयूं पहिरियां जॾहिं न हुयूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे केरु न पियो करे, जॾहिं उहो मार्केट में अचनि थियूं इन थियनि थियूं त पोइ आहिस्ता आहिस्ता उहो जेको आहे सो ख़ुशबू हुजे या बदबू हुजे उहो पंहिंजो असरु ॾेखारींदी आहे। पोइ इहो रियासत जो बि कमु आहे, उन्हनि ते जेको आहे सो मतिलबु आहे त एक्शन खणणु खपे। उहे शयूं जेके न अचनि उहे शयूं हूंदियूं ई न त उहे जेके वापराईंदो केरु। ऐं ॿियो बि जीअं रमेश भाउ ॻाल्हि कई, असल में कुझु माण्हू हूंदा आहिनि इंजॉय कंदा आहिनि, जेके वॾी लेवल जा माण्हू आहिनि ऐं पैसो जाम आहे त कंहिं ॻाल्हि जी का परेशानी कोन्हे त उन्हनि जे लाइ इंजॉय आहे। ऐं के माण्हू जेके आहिनि त माना वक़्त खां क़िस्मत खां रिश्तनि खां हाराइजी करे ऐं जेके नज़रअंदाज़ थी पोइ उहो ॿिया उन पासे वञनि त नशे वारी कैफ़ियत ॾे। पर हुननि जे नशे ऐं उन्हनि जे नशे में वरी लेवल आहे, फ़र्क़ु आहे। पर इहो न थियणु खपे। इहो जेको आहे सो पंहिंजो मौत आहे, पंहिंजे जेको आहे नए नस्ल जो मौत आहे। इन ते रियासत खे ज़रूरु सोचणु खपे, एक्शन खणणु खपे। सही सही, बिल्कुलु तव्हां सही चयो। रमीज़, हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त तव्हांजा कहिड़ा सिंगर पसंदि आहिनि, जंहिंजा तव्हां गीत ॿुधंदा आहियो, सॉन्ग्स ॿुधंदा आहियो, प्ले कंदा आहियो? अहिड़ा सिंगर खोड़ सारा आहिनि, नई टे जा चई सघूं था, पुराणा बि हिकिड़ा असांजा सिताबार आहिनि, आवाज़ जेके हिन दुनिया में आहिनि, कुझु न बि आहिनि। सादिक फ़क़ीर हिकिड़ो ख़ूबसूरत आवाज़, सी अमलतास तां कूक कोयल करे हू परे आहे परे आहे परे आहे। ऐं सरमन सिंधी पा अड़े चंड पिरी तो त ॾिठो न आहे, संदसि रूप संदसि रंग। ऐं उन खां अलावा तमामु ख़ूबसूरत आवाज़ चई सघूं था जेको दिलनि ते आहे, छांयल आहे। ऐं शायदि दुनिया में हुजे हा त अञा घणो कुझु हुजे हा। फ़ौज़िया सुमरो ऐं तमामु हिकिड़ो प्यारो आवाज़ु, तमामु हिकिड़ो मिठो आवाज़ु। ऐं उन खां अलावा उस्ताद मोहम्मद यूसुफ़ जो हिकिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ु आहे, आबदा परवीन, सनम आरवी। कोशिशि कंदो आहियां त हीअ जेके आवाज़ आहिनि, हीअ जेका मौसीक़ी आहे, इहा जॾहिं ॿुधंदा आहियो न तव्हांजे रूह खे राहत मिलंदी आहे, अवां पुरसकून थी वेंदा आहियो। केॾा अवां केतिरो अवां जेको आहे उहो ॾुतड़ियल हुजो, अवां पाण खे संभालींदा न हुजो, अवां परेशान हुजो, जॾहिं इहो मौसीक़ी जेकॾहिं अवां उनखे गौर सां ॿुधो था, दिलि जे गहराइयुनि सां ॿुधो था त सचमुच अवां पुरसकून थी वेंदा आहियो। उहा मौसीक़ी अव्हांजे दिलि जे हिकु हिकु तार खे छेड़ींदी आहे, अवां लुत्फ़ अंदोज़ थी वेंदा आहियो, अवां पुरसकून थी वेंदा आहियो। ऐं अलाह ॾिनो जुणे जो ऐं हिकिड़ो आहे न, राति जा तारा चवनि था तूं न ईंदे तूं न ईंदे। ऐं जॾहिं अवां राति जे पहर में आहियो, आसमान ते सितारा आहिनि, ऐं जॾहिं इहो सॉन्ग हले थो त ॾिसो न केॾो हिकिड़ो ख़ूबसूरत माहौल थी वेंदो आहे। ऐं चंडु साम्हूं हुजे, चंडु पिरीअ जे पार वञी थो, ऐं जॾहिं असां चंड खे बि नियापा ॾियूं था, सम्झो असांजो अंदरि जी कैफ़ियत आहे। त भई ख़ूबसूरत आवाज़ु। ऐं हिकिड़ो ॿियो सारी सिंध पिरीअ जो पाछो, ऐं जॾहिं कुझु शाइरियूं ऐं कुझु कलाम, कुझु आवाज़ु, हिकिड़ो अंदाज़ु हूंदो आहे। शाइरी का बि ख़ूबसूरत शाइरी मूंखे ॾेई छॾियो, उहो आउं ॿिए अंदाज़ में हिकिड़े उन अंदाज़ में न ॻाए सघंदुमि जेको सादिक फ़क़ीर ॻायो, जेको फ़ौज़िया सुमरो ॻायो, जेको पंहिंजो कंहिं सुठे मोहम्मद यूसुफ़ ॻायो, आबदा परवीन ॻायो, सनम आरवी ॻायो, उहो रमीज़ किथां ॻाए सघंदो। त अंदाज़, आवाज़ जो हिकिड़ो दिलि सां लाॻापो हूंदो आहे, हिकिड़ो गले जो एॾो लाॻापो हूंदो आहे। ठीकु आहे रमीज़, असां तव्हांखे सरप्राइज़ था ॾियूं अॼु हिकु। रमीज़, हैप्पी बर्थडे टू यू। थैंक यू थैंक यू थैंक यू। ऐं इहा असांजी तमामु तव्हांजो अॼु जनम ॾींहुं आहे, उन ते तव्हां छा चवंदव? जनम ॾींहुं मुंहिंजो कल्ह थी गुज़रियो 5 अगस्त। जेकॾहिं दोस्तनि जी इहा मोहबत आहे, मुर्तज़ा साहिब जो प्यारु आहे, सरप्राइज़ ॾिनाई, मूंखे ख़बर न हुई तव्हांखे यादि आहे या आवाज़ु तव्हांखे ॾिनो आहे त रमीज़ जो अॼु जनम ॾींहुं आहे। ॾिसो दोस्त तव्हांजो सरमायो हूंदा आहिनि। जॾहिं अव्हांखे ख़बर ई न आहे, ॾिसो घर जो हिकिड़ो रूम सजायल आहे, जॾहिं अव्हां उन में इन थियो था, तव्हांजा घर वारा दोस्त उनखे डेकोरेट करे वेठा आहिनि, उन में हिकिड़ो केक पियो आहे, सेलिब्रेशन थिए थी, त पोइ अव्हांखे छा घुरिजे? अव्हां दुनिया अमीर तरीन शख़्स त न आहियो। जॾहिं शख़्स न आहियो अमीर तरीन, जॾहिं अव्हां उन सरप्राइज़ खे ॾिसो था त पोइ अव्हां दुनिया अमीर तरीन शख़्स आहियो। हाणे आउं अमीर थी सघियो, मूंखे हिकिड़ो अव्हां सरप्राइज़ ॾिनो आहे त भई तव्हांजी बर्थडे आहे, सालगिरह आहे, त तमामु घणी मोहबत। ऐं ॾुख थियो आहे मूंखे त हिकिड़ो साल जेको आहे मुंहिंजो घटि थियो आहे, पर ख़ुशी बि थी आहे त नसीबु थियो आहे। जेके नसीबु न थी आहे त पोइ शायदि न सेलिब्रेट कयां। रमीज़, तव्हां छा असांजे जेके नाज़रीन तव्हांखे ॿुधी रहिया आहिनि, ॾिसी रहिया आहिनि, तव्हां उन्हनि खे छा मैसेज ॾींदव? मैसेज रमीज़ छा मैसेज ॾींदो? हू पाण हिकिड़ो मैसेज आहिनि असांजे लाइ, हू मुआशिरे जे लाइ मैसेज आहिनि। मैसेज इहो ई हूंदो आहे, तव्हां हर क़दम ते जेकॾहिं क़दम जेको अव्हां खणो था, हिन ज़िंदगीअ में रहो था, त मुख़लिसी जेका आहिनि उहा अव्हां में हुजे। मुनाफ़िकी जो जेको नालो पंहिंजी ज़िंदगी मां, पंहिंजी डिक्शनरी मां मिटाए छॾियो। जेकॾहिं तव्हां मुख़लिस आहियो
त सचमुच उहा मुख़लिसी अव्हांखे ज़िंदगी जे अहिड़े मोड़ ते वापसी रिटर्न मिलंदी आहे जिते अव्हां सम्झंदा आहियो यार जेकॾहिं हीउ अमल मूं में न हुजे हा त मूंखे हिते दोखो मिले हा ऐं हिते आउं मुश्किल में हुजां। त मुख़लिसी पाण में रखो, पाण सां सचा रहो, पाण सां हिकिड़ो वाइदो कयो, जेकॾहिं अव्हां मुख़लिस आहियो, कंहिंसां सचा आहियो, तव्हां कॾहिं बि मुश्किलात या मुश्किल टाइम में न हूंदा। अव्हांजा दोस्त, अव्हांजा घर वारा, अव्हांजा मिट माइट, अव्हांजा उस्ताद, अव्हां जंहिं फील्ड में कमु कयो, तव्हांजा कोलीग, अव्हांजा जेके वॾड़ा आहिनि उन्हनि सां मुख़लिस रहो। अव्हां ख़ुशनसीब आहियो, अव्हां मुख़लिस आहियो, अव्हां तमामु हिकिड़ा बहितर साबित थी सघो था मुआशिरे लाइ, अव्हां मुख़लिस आहियो। अव्हां कंहिंजो नालो कढाए सघो, तव्हां मुख़लिस आहियो। अव्हांखे को ॾिसी करे जीए थो, अव्हां मुख़लिस आहियो। अव्हां कंहिंजे लाइ जॾहिं सुठा साबित थियो था, जेको अव्हांखे नथो ॾिसे उन ॾींहुं नथो गुज़रे, अव्हां उन लाइ मुख़लिस आहियो। अव्हां कंहिंजी ज़िंदगी बि आहियो, अव्हां जे लाइ को दुआऊं बि घुरे थो। अव्हां घर खां ॿाहिरि निकिरो था, उन हंधि मंज़िल ते पहुचो था, उनजे पोयां कंहिंजो हथु आहे, अव्हां मुख़लिस आहियो। बिल्कुलु बहितरीन। हाणे वेरी काइंड पर्सन ख़ालिद जागीरानी साहब खां मां मैसेज पंहिंजे ॾिसंदड़ नाज़रीननि लाइ वठंदसि, त तव्हां मैसेज ॾियो ख़ालिद जागीरानी साहब। मुंहिंजो मैसेज हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो फरमान मुबारक आहे। सरकार इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन फरमाइनि था त मौत इंसान जे जिस्म खे त मारे थो सघे, पर इंसान जे किरदार खे कॾहिं बि नथो मारे सघे। सो तव्हां पंहिंजो किरदारु बहितर रखो, किरदारु बुलंद रखो, बेशक मरी वञण खां पोइ बि तव्हां ज़िंदा रहंदव। इहो ई मैसेज आहे। बेशक तमामु सुठा लफ़्ज़, तमामु सुठा लफ़्ज़। तव्हां ॿिन्ही महिमाननि जी महिरबानी, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो, असांजे प्रोग्राम सुबुह महिराण जे मंच खे ख़ूबसूरत बणायो, इन लाइ मां तव्हांखे थैंक्स चवां थी सर। मजबूर साहिब जी, महिराण टेलीविज़न जी, तव्हांजी जेका महिरबानी, असां बि महिराण टीम जो सथी आहियूं, रमीज़ हुजे आउं हुजां। जी जी, जीअं त नाज़रीन तव्हां असांजे स्पेशल महिमाननि सां मिलियो, उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उमेदु आहे त तव्हांखे इलाही ॻाल्हियूं ॿोलियूं उन्हनि जूं वणियूं हूंदियूं। ऐं नाज़रीन असां जीअं त नशे जे बारे में थोरो ॻाल्हायो हो, त मां पंहिंजे जेके नौजवान ऐं न्यू जनरेशन आहे उन्हनि खे चवंदसि त भई जेका ज़िंदगी आहे उहा हिकिड़े दफ़ा मिले थी, इन खे ख़ूबसूरत बणाए जियो, उन में नशे में पंहिंजी ज़िंदगी बर्बादु न कयो। किथे तव्हांजे वालदेन जा ख़्वाब हूंदा, तव्हांजा ख़्वाब हूंदा ॾिठल, ऐं प्लीज़ प्लीज़ बाय गॉड पंहिंजी ज़िंदगी ईअं नशे में न ज़ाया कयो। त नाज़रीन हाणे असां तव्हांखां ख़ुदाफ़िज़ कंदासीं, पर इन खां अॻु में जिन प्रोडक्ट असांजे प्रोग्राम सां ताउन कयो आहे उनजो मां नालो खणंदसि। स्किन वाइट पारां नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे, जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश, जेको तव्हांजे चहिरे खे करे थो अहिड़ो साफ़ जहिड़ो शीशो। नाज़रीन जीअं त सैयद सदफ़ बुखारी ऐं उनजी टीम खे ॾियो इजाज़त, सदाईं गॾु।